बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। धरती जी सुबह में तव्हां सभिनी घर भातियुनि जो, तव्हां सभिनी धरती धणियुनि जो असां वेलकम चऊं था तव्हांखे असां ख़ुशि आमदीद चऊं था। ऐं मां सिंध जी सहर तव्हां सां गॾु आहियां। अॼु ॿीहर, अॼु जुमे जो ॾींहुं, बाबरकत ॾींहुं, प्यारो ॾींहुं ऐं ॾींहं जी आगाज़ जेको हूंदो आहे ॾींहं जो असांखे सुठो एनर्जेटिक ऐं सुहिणे नमूने सां करणु खपे। छो त जॾहिं ॾींहुं शुरू थींदो आहे त पोइ असां मुख़्तलिफ़ शयूं थॉट्स असांजे दिमाग़ में हूंदियूं आहिनि। त अॼु उथंदासीं, अॼु असांखे स्कूल वञिणो आहे ॿारनि खे, या असांखे जेके नौजवान आहिनि उनखे कॉलेज वञिणो आहे, ऑफिसिस जे लाइ पंहिंजे कमनि कारनि में असां मसरूफ़ हूंदा आहियूं, ज़िंदगी जे कमनि कारनि में। बट हमेशह जॾहिं ॾींहं जी तव्हां शुरूआति कयो, आगाज़ कयो त एनर्जेटिक तरीक़े सां, ख़ुशी सां, मोहबत सां कयो। जेतिरा बि ॾुख हुजनि, जेतिरियूं तकलीफ़ूं हुजनि, उन्हनि सभिनी खे तव्हां विसारियो ऐं तव्हां ख़ुशियुनि ते जेको पंहिंजो फोकस आहे, जेको कंसंट्रेशन तव्हांजी आहे, उहा पंहिंजी हमेशह ख़ुशियुनि ते रखो। त उमेदु कयां थी त अॼु जुमे जो ॾींहुं, बाबरकत ॾींहुं, प्यारो ॾींहुं तव्हांजे लाइ सभिनी लाइ भलारो साबित थींदो ऐं असां सभिनी जे लाइ भलारो साबित थींदो। ऐं जेको असां हेतिरियूं तकलीफ़ूं, सूर ॾिठा आहिनि, उहे आहिस्ता आहिस्ता ख़तमु थी वेंदा। ऐं अॼु दुआऊं क़बूल थियण जो ॾींहुं आहे ऐं हूअं बि जुमे जो ॾींहुं आहे। त मां चवंदसि त अॼु जेका सभ खां बहितरीनु इबादत आहे, जेका सभ खां भली शइ जेका आहे, उहा अॼु दुरूद शरीफ़ खे कसरत सां पढ़णु आहे। त उहो बि पढ़ूं। ऐं ॿियो वरी अक्सर हू रूटीन में ईअं हूंदो हो पहिरियां जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं त जुमे जी हिकिड़ी डिफरेंट असांजी रूटीन हूंदी हुई पूरी। बट हाणे उहो इन लाइ त जुमो बि वर्किंग डे आहे त उनजे करे थोरो मुख़्तलिफ़ थी वई आहे। बट पोइ बि माण्हू, मां ॾिसंदी आहियां, मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, ॿार वॾा सभु नमाज़ जूं तयारियूं कंदा आहिनि ऐं सभु जेके आहिनि उहे सुठे नमूने सां, सुहिणे नमूने सां उहे पंहिंजे जेके बि ही रूटीन आहे उनखे सुठे नमूने सां रन कंदा आहिनि या उन में कमु कंदा रहंदा आहिनि। बट पंहिंजे कमनि कारनि में हमेशह जेके पंहिंजा मारूड़ा आहिनि उन्हनि खे यादि कंदा कयो। छो त ॾुखियो वक़्तु आहे हिन टाइम। ऐं मां कॾहिं हसास इंसानु आहियां त कोशिशि कंदी आहियां त ख़बरूं जेके आहिनि न, न्यूज़ जेके आहिनि न, उहे ॾाढियूं हर्ट करे वेंदियूं आहिनि। बट उन्हनि खां परे रहां। बट परे रही नथो सघे इंसानु। उनजो सबबु इहो आहे त तव्हां अगरि परे रहो था त तव्हां गाफ़िल आहियो। तव्हांजे मुल्क में, तव्हांजी सोसाइटी में, तव्हांजे मुआशिरे में, तव्हांजे शहरनि में, ॻोठनि में, झरनि जंगनि में जेके बि हालात हली रहिया आहिनि, जेके बि शयूं हली रहियूं आहिनि, तव्हांखे उन्हनि खां उन्हनि ते फोकस तव्हांजो हुजणु खपे। तव्हांखे ख़बर हुजणु खपे त उते छा छा शयूं आहिनि जेके थी रहियूं आहिनि, या माण्हू कहिड़ियूं कहिड़ियूं प्रॉब्लम्स जेके आहिनि फेस करे रहिया आहिनि। पोइ उहे माण्हू जेके आम तौर ते पंहिंजे रूटीन में मसरूफ़ हूंदा आहिनि, उहे बि पंहिंजो टाइम कढी, पंहिंजो क़ीमती टाइम कढी कोशिशि कंदा आहिनि त असां चैरिटी कयूं। चैरिटी जेका असां जे मज़हब में सुन्नत आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे हिकिड़े माण्हुनि जी नबी करीम मदद कंदा हुआ। त असांखे उहा उन्हनि खां सिख्या मिले थी त असां बि माण्हुनि जी मदद कयूं, असां अमली मुसलमान थियूं, असां अमली इंसान थियूं, बहितर इंसान थियूं। ऐं जॾहिं बहितर इंसान थी सघंदासीं तॾहिं ई असां ज़िंदगी जो हर जेको शऊर आहे, ज़िंदगी जो जेको शऊर आहे उनखे सम्झी बि सघंदासीं। ऐं हर एस्पेक्ट ऑफ लाइफ जेको आहे उनखे बि असां सुठे नमूने, सुहिणे नमूने सां उनखे बैलेंस करे ज़िंदगी हलाए सघंदासीं। नाज़रीन, ज़िंदगी जो जेको बि ही सफ़र आहे, इन सफ़र में जेके लाहो चाढ़ो अचनि था जेके बि ज़िंदगी जा, इन्हनि में असां सभ खां बहितरीनु जेका शइ आहे उहा इहा आहे त असां अस्वाए हसना जेका आहे उन ते असां अमल कयूं। ऐं ॿी ॻाल्हि त माण्हुनि खे माफ़ु करणु सिखूं। अॼु जे ॾींहं जी निस्बत सां मां इहो ज़रूरु चवंदसि त असां दिलि में कंहिंजे लाइ बि को बुग़्ज़, का कावड़, का हसद असां न रखूं। जॾहिं बि तव्हांजे किरदार जी ॻाल्हि थींदी, जॾहिं बि तव्हांजी पंहिंजी ॻाल्हि थींदी, त उन वक़्तु इहा ॻाल्हि ज़रूरु यादि कई वेंदी त तव्हां कहिड़े क़िस्म जा इंसान आहियो या तव्हां कहिड़े क़िस्म जा इंसान हुआ जॾहिं असां सभु हितां हलिया वेंदासीं। छो त हीअ हिकिड़ी टेम्पररी ज़िंदगी आहे, हीअ हमेशह जे लाइ न आहे। बट इन में बि अगरि तव्हां सुहिणे नमूने, सुठे नमूने सभिनी सां रहो था, उन्हनि सां तव्हां ज़िंदगी जा जेके बि उन्हनि जा प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि खे गॾिजी करे, पंहिंजी फैमिली, पंहिंजा दोस्त, उन्हनि सां गॾिजी करे तव्हां उन्हनि खे फेस कयो था, त इन खां मथे ॿी का बि शइ न आहे। तव्हां जाम वॾियूं शयूं, वॾा अमल तव्हां न कयो, नंढा नंढा अमल बि सुठा कयो, दिलि सां कयो, त इहो ज़रूरी आहे।
ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मूंखे हदीस मुबारक यादि अचे थी। पाण फरमायो ॿार जेके आहिनि उहे मूंखे मुख़्तलिफ़ शयुनि जे करे ॿार मूंखे ॾाढा वणंदा आहिनि। इन करे वणंदा आहिनि त हू दिलि में बुग़ज़ न आहिनि रखंदा, विढ़ंदा आहिनि पर वरी परची वेंदा आहिनि। त असांखे बि ईअं जॾहिं असां विढ़ूं त वरी परची वञणु घुरिजे। उहो दिलि में असांखे कॾहिं बि शइ जेके मुख़्तलिफ़ जेके असांजी शयूं अची वेंदियूं आहिनि, ख़लशियूं मां चवां ख़लिश हिकिड़ी अची वेंदी आहे दिलि में, उन्हनि खां असांखे पासो करणु खपे। ऐं ज़िंदगी मुख़्तसिर आहे, जेतिरी बि मोहबत सां प्यार सां गुज़ारिजे। अगरि केरु अॼु नाराज़ अथव त उन्हनि खे परचायो। ऐं इन करे थी चवां त असांजा जेके रिश्ता आहिनि उहे वधीक इम्पोर्टेंट हूंदा आहिनि। उहे ज़िंदगी जे हर शइ खां मथे इम्पोर्टेंट हूंदा आहिनि। उहे तव्हांजा एसेट्स हुजनि, उहे तव्हांजा जेके बि तव्हांजी ज़िंदगी जूं इम्पोर्टेंट शयूं आहिनि, उन्हनि सभिनी खां मथे जेके शयूं आहिनि उहे असांजा रिश्ता आहिनि। उहे पेरेंट्स जा हुजनि, उहे घर भातियुनि जा हुजनि, दोस्तनि जा हुजनि। त कॾहिं कॾहिं पुराणा जेके असांजा दोस्त आहिनि न, पंहिंजा जेके स्कूलनि में असां गॾु पढ़ियासीं या असां अॼु उन्हनि सां गॾु आहियूं या थोरो वेछा अची वियो आहे, थोरो फ़र्क़ु अची वियो आहे, परे थी विया आहियूं, त उन्हनि खे बि यादि कयो ऐं उन्हनि सां बि ॾुख ख़ुशियूं पंहिंजूं वंडियो, पंहिंजा जेके तव्हांजा साथी आहिनि, दोस्त आहिनि। ऐं उहो इन हवाले सां थी चवां त असां मुख़्तलिफ़ शयूं जेके आहिनि असां सिखंदा आहियूं। ज़िंदगी जेको आहे उहो सिखण जो हिकिड़ो पूरो प्रोसेस आहे। त जेतिरो थी सघे तव्हां ज़िंदगी में सुठियूं शयूं सिखो ऐं बसि दिलि में जेका आहे न उहा ख़लिश न रखो कंहिंजे लाइ बि। पंहिंजी दिलि तव्हां साफ़ु रखो, पंहिंजो अमल सुठो रखो, उहो ई असांखे डिफाइन करे थो। ब्रेक जो टाइम थियो आहे नाज़रीन। अॼु तव्हांखे ॿुधायां त प्रोग्राम में ज़बरदस्त असांजी कचहरी हूंदी, ज़बरदस्त ॻाल्हियूं हूंदियूं ऐं खोड़ शयूं हूंदियूं जिन जे हवाले सां असां डिस्कशन्स बि कंदासीं। ऐं अॼु जुमे जो ॾींहुं आहे, बाबरकत ॾींहुं आहे, त इन करे मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी त असां प्यारियूं ऐं सुहिणियूं नातूं बि ॿुधी सघूं। गेस्ट जेके असांजा आहिनि, मौज़ूज़ महिमान आहिनि, उन्हनि असांखे हिते जॉइन कयो आहे, उन्हनि जो बि तारुफ़ ज़रूरी आहे। ऐं कचहरियूं कंदासीं अॼु असां मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते, मुख़्तलिफ़ शयुनि ते, बट स्पेशली मां ह्यूमनिज़म जेको आहे उन ते कचहरी करणु चाहींदसि। छो त ह्यूमनिस्ट जेके आहिनि न, उहे हिन सोसाइटी जा सभ खां जेके बहितरीनु फ़र्द आहिनि, उहे मां चवंदसि त उहे इंसान आहिनि जेके ॿियनि इंसाननि जो दर्द महसूसु कनि था, ॿियनि इंसाननि जे लाइ दर्द रखनि था ऐं अमली कमु कनि था। त हिकिड़ी बहितरीनु पर्सनैलिटी असांखे हिते जॉइन कयो। मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त तव्हां ॿुधो हूंदो काचेलो वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन, जंहिंजा अंब मां त ॾाढे शौक़ सां नंढे हूंदे खां खाईंदी आई आहियां। तव्हां बि यकीननि सभई खायो था ऐं पसंदि करियो था। त उन्हनि जा ऑनर आहिनि ऐं ह्यूमनिस्ट आहिनि। ॾाढो सुठो हींअर जेको बि फ्लड जो ही सूरत हाल हली आहे, इन में हिन ॾाढो ज़बरदस्त ऐं बहितरीनु पंहिंजा जेके मारूड़ा आहिनि उन्हनि जे लाइ कमु कयो आहे। मां उन्हनि खे एप्रिशिएट बि कंदसि ऐं वेलकम बि चवंदसि। सर फैसल काचेलो साहब असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम सर। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? सभु ठीकु, तव्हां ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। थैंक यू सो मच असांखे अॼु तव्हां टाइम ॾिनो आहे। ऐं ॿी शख़्सियत, ॿी पर्सनैलिटी बि असां सां गॾु हिते मौजूदु आहे। तव्हांखे ॿुधायां त अॼु फ्राइडे आहे, जुमो आहे, त अॼु असां ज़िक्र कंदासीं पंहिंजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। त उन जे लाइ प्यारियूं प्यारियूं नातूं ॿुधंदासीं। त ॾाढो सुहिणो आवाज़ु रखंदड़ सोबिया बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। सोबिया अंसारी, अस्सलाम वालेकुम। वेलकम आपको भी कहते हैं। मशकूर हैं कि आपने हमें ज्वाइन किया है। ऐं नाज़रीन कचहरियूं मां चयो त फ्लड जे हवाले सां जेका सूरत हाल, जेका ख़ौफ़नाक हिकिड़ी अञा ताईं जेका सूरत हाल बहितर नाहे थी सघी, बहाली नाहे थी सघी जंहिंजी, उन्हनि जे हवाले सां मां ॻाल्हाइणु ज़रूरु चाहींदसि। सर, हीअ जेका बि सूरत हाल हली आहे फ्लड जे हवाले सां, मां पुछणु चाहींदसि छा एक्सपीरियंस कयो अथव ऐं हाणे छा सूरत हाल आहे? जी, फ्लड जे हिसाब सां त इहो आहे त क्लाइमेट चेंज त वाक़ई असांखे ॾाढो हिट कयो आहे। हाणे मूंखे पंहिंजी ज़िंदगी में यादि अचे थो त तक़रीबन 10 साल पहिरीं 2011 में वॾो हिकिड़ो फ्लड आयो। उनखां पोइ 2 साल पहिरीं हिकिड़ो फ्लड आयो जेको एतिरो वॾो त न हो जॾो हीउ हो, बहरहाल उहो बि हो फ्लड। ऐं हींअर हिकिड़ो फ्लड आयो। ऐं इन अरसे खां पहिरीं असां एॾो मैसिव फ्लड कॾहिं कोन एक्सपीरियंस कयोसीं। हा, ॿुधंदा हुआसीं त 1965 में हिकिड़ो फ्लड वॾो आयो हो। उनखां पोइ 1965 खां वठी 2011 ताईं 2010 में बि हिकिड़ो वॾो फ्लड आयो जंहिंमें माण्हुनि खे लॾ पलाण करणी पई। 2011 में ई हो, 2010 2011। त 1965 खां वठी 2010 या 11 ताईं अहिड़ो को फ्लड न आयो। उनखां पोइ ही असां एक्सपीरियंस कयो। त हीअ जेको क्लाइमेट चेंज जी ॻाल्हि कनि था, उहा वाक़ई हिकिड़ी हक़ीक़त आहे जंहिंजे करे हाणे फ्लड्स बि इलाही पिया अचनि ऐं मौसम जी का ख़बर नथी पए।
हीट वेव इलाही पई अचे, त उहो सभु जेको क्लाइमेट चेंज आहे उनजे करे जेके सभु शयूं थियनि पियूं एक्सपीरियंस कयूं पिया। अच्छा, हिकिड़ी ॿी बि शइ तव्हांखे पुछणु चाहींदसि त तव्हांजो पूरो हिकिड़ो बाग़ आहिनि अंबनि जा, उन्हनि जे हवाले सां पुछंदसि त उते केतिरो नुक़सानु थियो आहे ऐं ओवरऑल जेके तव्हां ज़मीनुनि जी या एरीगेशन जी एग्रीकल्चर जी जेका सूरत हाल ॾिठी आहे उहा केतिरी मुतासिर थी आहे? हाणे इन में ॿ टे ॻाल्हियूं ईंदियूं त असांजी हींअर जेकी फसल हुई उहा फुटी जी फसल हुई, उहा त पूरी तरह ख़तमु थी वई। ऐं रही ॻाल्हि अंबनि जी, त अंबनि में जेके नंढा ॿूटा हुआ या नंढियूं चकियूं हुयूं उहे त सभु सड़ी वियूं। वॾा अंब जेके आहिनि उहे बची विया आहिनि, पर हाणे उहो ॾिसंदासीं त उन में जेको आहे नुक़सानु केतिरो थो थिए ऐं केतिरा जेके वण बचनि था ऐं केतिरा वण जेके आहिनि सुकनि था। प्लस उन सां गॾु इहो आहे त इहो बि असां एक्सपीरियंस कयो आहे त जे इवन वण बची बि वञनि था त पोइ उनजे अॻे साल जेको फ्रूट अचे थो उन फ्रूट में ख़राबी अची थी वञे। त हींअर असां वटि पाणी काफ़ी हद ताईं लही वियो आहे, त बाग़ बची वियो आहे, काफ़ी ॿियूं फसलूं बची वियूं आहिनि, पर इन जा आफ्टर इफेक्ट्स जेके आहिनि उहे अॻियां हली ख़बर पवंदा त छा था थियनि। छो त पाणी हिकिड़ो त इलाही टाइम ताईं जेको बीठल रहियो उन ॾाढो नुक़सानु कयो आहे, ओवरऑल सिंध में ॾाढो नुक़सानु कयो आहे ऐं बीमारियूं बि खोड़ पखिड़िजी वियूं आहिनि। सर, कहिड़ो कहिड़ो शयूं जेके आहिनि तव्हांजी मिसाल आहे पंहिंजे माण्हुनि जे लाइ तव्हां इलाही कमु कयो, मां पुछणु चाहींदसि त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं तव्हां कयूं ऐं छा उन में सिचुएशन जेका तव्हां ॾिठी पूरी उहा छा हुई, बोड मुतासिर जेके हुआ उहे उन्हनि जी? हाणे सभिनी खां पहिरीं त असां खां मसइलो इहो थियो त बरसाति बीठी न पए, त माण्हुनि जिन जा घर ॿुॾी विया हुआ ऐं पाणी हर जाइ ते बीह रहियो त ऑब्वियसली हू वरी घरनि में त न पिया रही सघिया, त उहे सभु अची विया रोड ते। हाणे जॾहिं रोड ते अची विया ऐं मथां बरसाति बि न पई बीहे त उन्हनि खे राशन तव्हां ॾेई नथा सघिया, छो त हू बरसाति में पचाए न सघनि। पहिरीं असांखे इहो करिणो पियो त पकल मानी जेकी आहे उन्हनि ताईं पुॼाइणी पई, जेको काफ़ी ॾुखियो हो छो त फ्लड वारी सूरत हाल हुई, हर जाइ ते पाणी बीठो, त उते हर माण्हू खे ताईं पुॼणु जेको आहे काफ़ी मुश्किल हो। बहरहाल असां उहो कयोसीं ऐं उन खां पोइ ॿियो मरहलो इहो हो जॾहिं बरसाति बंदि थी त उन्हनि सभिनी माण्हुनि लाइ राशन पुॼाइजे, त उन्हनि जो छो त को कम ई न हो, का यूजली असांजो माण्हू मज़दूरी सां हूंदो आहे ऐं या ज़मीनुनि में कमु कंदो आहे, त उहो त सॼो तबाह थी वियो। त असांजो इरादो इहो हो त सभिनी खे फ़िलहालु जेको आहे 2 हफ़्ता 3 हफ़्ता जेसि ताईं बि इहो पाणी नथो ख़तमु थिए त उन्हनि खे जेको आहे राशन पुॼायूं ऐं त उन्हनि जो कमु अॻियां हले, उहो कयोसीं। उन सां गॾोगॾु जेको आहे इन सॼी सूरत हाल में बीमारियूं इलाही अची वियूं, जंहिंमें मलेरिया, डेंगी प्लस स्किन डिज़ीज़ जेके आहिनि उहे इलाही थी वियूं, सॉफ्ट टिश्यू स्किन डिज़ीज़ जेकी आहे उहा इलाही थी वई। त उनजे लाइ असां हर हफ़्ते 2 या 3 ॾींहं जेको आहे उन में औरतुनि जा बि जेको आहे लाइ ख़ासि क्लिनिक्स हुयूं जेके उन्हनि जा मसइला आहिनि, त हफ़्ते में असीं 2 या 3 ॾींहं जेको आहे उहो कंदा हुआसीं, त उन्हनि में जेको आहे माण्हुनि खे कुझु रिलीफ ॾिनोसीं। इहे सभु शयूं जेको आहे असां कयूंसीं, जंहिंसां ख़ुदा जो शुक्र आहे त अंडर द सर्कमस्टांसिस असीं काफ़ी हद ताईं पंहिंजे माण्हुनि खे जेको आहे जेतिरो थी सघियो अंडर द सर्कमस्टांसिस उहो असीं जेको आहे सेव करण में कामयाबु थियासीं। अच्छा, मां ॿुधाईंदी हलां जेके असांजा जेके व्यूवर्स आहिनि सभिनी खे, त टीम पूरी पंहिंजी खे वेलकम चवंदसि, छो त हमेशह चवंदी आहियां त मुंहिंजी टीम खां बग़ैर मां या असांजो शो कुझु बि न आहे, पूरी टीम असां सां गॾु हिते मौजूदु आहे। लाजो भाई बि असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम लाजो भाई, थैंक यू सो मच, अॼु बि तव्हां असां सां गॾु आहियो ऐं लाजो भाई इनशाला असांखे अॼु ज़बरदस्त म्यूज़िक वग़ैरह ॿुधाईंदा। ऐं ॿियो तव्हांखे ॿुधाईंदी हलां नाज़रीन त ही सूरत हाल त हली आहे, ही असां ॾिठी एक्सपीरियंस कई, बट उन्हनि खां अलावा बि जेका असां पंहिंजी जेका इग्नोरेंस मुख़्तलिफ़ रवैया जेके असांजा आहिनि, असां वॾियूं वॾियूं शयूं इग्नोर करे छॾंदा आहियूं, असांजा रोड्स बहितर न आहिनि, असांजी जेका सिंध जी ओवरऑल सूरत हाल आहे तव्हां ॾिसो था त केतिरा एक्सीडेंट्स थियनि था। ऐं रिसेंटली जेको एक्सीडेंट ऐं हिकिड़ो भयानक इंसिडेंट मां चवंदसि जेको थियो आहे नूरियाबाद में, ऐं उहे बोड मुतासिर माण्हू ई हुआ जेके हिकिड़ी बस करे हितां हिते रहियल हुआ, जेके कैंप्स आहिनि उन्हनि में, इन्हनि कैंप्स मां वापसि कई पंहिंजे घरनि ॾांहुं वञनि पिया।
खैरपुर नाथन शाह ऐं उते उहा बाहि लॻी आहे बस में, जंहिंमें 18 माण्हू जेके आहिनि उहे हलिया विया आहिनि दुनिया मां। ऐं केॾी तकलीफ़ जी ॻाल्हि आहे, केॾियूं क़ीमती जानूं असां कीअं गवाए था छॾियूं। ऐं उन जे लाइ अञा ताईं मां ॾिठो न आहे त कंहिं बि को उपाउ वरितो हुजे, कंहिं को कमु कयो हुजे, या कंहिं ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त असां पंहिंजा जेके असांजा मारूड़ा आहिनि, पंहिंजा जेके माण्हू आहिनि, उन्हनि खे एॾी तकलीफ़ में ॾिसूं था ऐं उहो बर्दाश्त कयूं था। मूंखे न आहे ख़बर, ईरान में तव्हां ॾिसो हींअर महसा अमीनी जो जेको इंसिडेंट थियो आहे त पूरो ईरान सुजाग थी पियो, सभिनी उन ते जेको आहे आवाज़ बुलंद कई, उन्हनि सभिनी प्रोटेस्ट कया। असां हेतिरा वॾा सान्या, एॾा वॾा हादसा, पंहिंजे बच्चनि जूं लाशूं खणी बि असां अञा ताईं असांखे होश न आयो। उहो रिवोल्यूशन असां में अलाए कॾहिं ईंदो, उहो हौसलो असां में अलाए कॾहिं ईंदो जो असां आवाज़ बुलंद कंदासीं पंहिंजे माण्हुनि जे लाइ। असां सां गॾु सोबिया बि मौजूदु आहे, त मां चाहींदसि त का नात ॿुधूं सोबिया खां, पोइ असांजी कचहरी खे अॻिते वधायूं। कुछ ऐसा कर दे मेरे किरदेगार आँखों में हमेशा नश्क रहे रूए यार आँखों में। फरिश्तों पूछते क्या हो, मैं किसका बंदा हूँ। फरिश्तों पूछते क्या हो, मैं किसका बंदा हूँ। लो आओ देख लो तस्वीर यार आँखों में, इन आँखों में। लो आओ देख लो तस्वीर यार आँखों में। कसम खुदा की मदीना जिन्होंने देखा है। कसम खुदा की मदीना जिन्होंने देखा है। मैं ढूंढ लूँगा वो आँखें हजार आँखों में। मैं ढूंढ लूँगा वो आँखें हजार आँखों में। ये दिल तड़प के कहीं आँख में ना जाए। ये दिल तड़प के कहीं आँख में ना जाए कि फिर रहा है उन्हीं का मज़ार आँखों में, इन आँखों में। कि फिर रहा है उन्हीं का मज़ार आँखों में। हमेशा नश्क रहे रूए यार आँखों में। सुभान अल्लाह। ॾींहं जी ख़ूबसूरत शुरूआत जेका आहे उहा त हाणे थी,
एॾो प्यारो ज़िक्र नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असां ॿुधोसीं, पर नबी जी जेका सुन्नत आहे न उन ते असांखे अमल बि करिणो आहे। उहो इन लिहाज़ सां त असां पंहिंजनि जा माण्हुनि जा असां ॿाह ॿेली थियूं, उन्हनि जी इंसानियत जी असां ख़िदमत कयूं, ऐं इहा ई उन्हनि असांखे दर्स ॾिनो आहे, इहो ई उन्हनि जो अमल हो ऐं इहो ई असांखे सेखारियऊं त तव्हां माण्हुनि जी मदद कयो, तव्हां माण्हुनि में इल्मु पिरायो, तव्हां उन्हनि जा ॿाह ॿेली थी वियो। सर तव्हां खां पुछंदसि हींअर जेको इंसिडेंट नूरियाबाद में थियो आहे इन जे हवाले सां, छा इन जे हवाले सां अपडेट आहे, छा सूरत आहे? जी मूंखे अनफॉर्चुनेटली मूंखे एतिरो इल्मु न आहे हिन साने जो, अगरि तव्हां एक्सप्लेन करियो त थोरो। नूरियाबाद में हींअर जेको कल्ह थियो आहे एक्सीडेंट थियो आहे ॾाढो ख़तरनाक, जंहिंमें 18 माण्हू जेके आहिनि उन्हनि जी डेथ थी वई आहे। जेको को बस वग़ैरह में जी, जी, इहो बिल्कुलु, पिया चओ? बिल्कुलु, जी जी हा, इन जे बारे में अनफॉर्चुनेट ॻाल्हि आहे, अफ़सोस आहे, पर इहे हादसा थींदा रहनि था। ऐं जेके ही बसिस हलाइनि था उहो त शायदि तव्हां के जंहिं एक्सपीरियंस कयो हूंदो, जेको बसिस में वेठे वेहनि था उहो ॾिसनि था त उहे केॾी रफ़ हलाइनि था, ऐं गवर्नमेंट जो आहे त इहे उन्हनि खे लाइसेंस कीअं ॾीनि था। हा बिल्कुलु ही त अॼु जी ॻाल्हि न आहे, त रोज़ु अहिड़ा हादसा थियनि था। बिल्कुलु। ऐं ही माण्हू जॾहिं बसिस हलाइनि था त ईअं था हलाइनि जीअं को जहाज़ हलाईंदा हुजनि, त गवर्नमेंट उन्हनि खे लाइसेंस बि ईअं ई ॾेई थी छॾे। इहो त हादसा थींदा रहनि था। ऐं ॿी ॻाल्हि त जेके अक्सर ट्रक या बसूं माण्हू हलाइनि था उहे नशो बि वापराइनि था, उन्हनि जे करे बि एक्सीडेंट्स थियनि था। ॿियो असां वटि रोड एॾा भला न आहिनि, त रुगो बिज़नेस इम्पोर्टेंट न आहे हूंदो, पर माण्हुनि जी ज़िंदगी उन्हनि जी जान बि इम्पोर्टेंट हूंदी आहे। 13 ॿार इन हिते ॻाल्हि इहो आहे न त हिते जंहिं बि माण्हू वटि ड्राइविंग लाइसेंस आहे, मुंहिंजे ख़्याल में को अहिड़ो तरीक़ो न आहे जंहिंमें हू ड्राइविंग टेस्ट ॾींहुं न पोइ उन्हनि खे लाइसेंस मिलंदो हुजे। हर माण्हू खे लाइसेंस मिली थो वञे। हाणे जेके ट्रक्स हलाइनि था इहे इन्हनि जी हलाइण अचेनि न अचेनि उहे तव्हां वारी ॻाल्हि, त नशो बि वापराइनि था, पोइ बि हलाइनि था, उन्हनि जो को ड्राइविंग टेस्ट थींदो न आहे। कुझु न आहे, घणो करे त इहे जेके हूंदा आहिनि उन्हनि वटि लाइसेंस बि न हूंदो आहे। अच्छा जी, त जॾहिं को कानूनी न आहे त पोइ हर को जेको आहे ईअं ई थींदो न, जिते कानून न हूंदो उते ईअं ई थींदो। हा बिल्कुलु ईअं थींदो, ऐं एॾा वॾा वॾा सानिया थींदा ऐं असां हुन ते ख़ामोश रहंदासीं। इहो ई ऐं मज़े जी ॻाल्हि तव्हांखे हींअर ॿुधायां त लंडन में उते कानून इहो आहे त अगरि रोड ते को साइकिलिस्ट साइकिल में वञे पियो ऐं तव्हां हुनजे पोयां आहियो त तव्हां हुनखे ओवरटेक नथा करे सघो। एतिरो हुते कानून आहे। उते साइकिल वारे जे लाइ ख़ासि अलॻि सां अधु रोड ॾिनल आहे ते उहो साइकिल वारो, ऐं जेको रोड में तव्हांजे साम्हूं वञे थो त तव्हां हुनखे ओवरटेक नथा करे सघो। एतिरो तव्हांखे हुते केयरफुल रहणो अथव। हिते त को कानून ई न आहे। ऐं असांजा ई माण्हू जेके हिते जा माण्हू जेके असां कानून टोड़ियूं, असां ॿिए कंहिं मुल्क में वेंदा आहियूं त सभई कानून फॉलो कंदा आहियूं असां। इन लाइ कानून फॉलो कंदा आहियूं छो त हिते कानून जे नथा फॉलो करियूं त का ॻाल्हि कोन्हे, हुते जे कानून फॉलो नथा करियूं त डंडा था खायूं। इन लाइ हुते करियूं था, हिते कोन था करियूं। हाँ इहा सही ॻाल्हि आहे। त उते इम्प्लीमेंटेशन आहे, असां वटि इम्प्लीमेंटेशन अनफॉर्चुनेटली न आहे। अच्छा सर, ही फ्लड जे हवाले सां मां वरी ॻाल्हाइणु चाहींदसि त एतिरी असां वटि एड आयो आहे, एतिरा असां वटि इमदाद आई आहे, तव्हां पाण उन मां वाक़िफ़ु आहियो त केतिरी मुल्कनि असांजी इमदाद कई आहे, वर्ल्ड बैंक खां वठी हर इदारे हेल्प कई आहे पाकिस्तान जी, पोइ बि अञा हालात बहितर न आहिनि थी सघिया। इन जो सबबु छा आहे? नदी जेकी तव्हां ॻाल्हि पिया करियो इमदाद आई आहे ॿाहिरनि मुल्कनि मां, जी जी उहा किथे आई आहे ऐं कंहिंखे मिली आहे उहो त ख़ुदा थो ॼाणे, या उहे माण्हू ॼाणीनि था जिन उहा रिसीव कई आहे इमदाद। असां पंहिंजे इलाइक़े में न फ़क़ति असां जे पंहिंजनि ॻोठनि में, असांजी यूनियन काउंसिल, असांजे पूरे तालके में या ज़िले में असां त अहिड़ी का बि इमदाद न ॾिठी। ऐं जेको कुझु माण्हुनि कयो पिए, असां वांगुरु ॿियनि माण्हुनि बि कयो पिए, त उहे पाण वेठे कयो। उन्हनि खे जेको आहे उन्हनि जे कुझु दोस्तनि या कुझु NGOs वग़ैरह उन्हनि हेल्प पे कयो, पर गवर्नमेंट जी तरफ़ां त असांखे को नज़र। ऐं ॿियो हिकिड़ी ॻाल्हि इहो आहे त हर शइ में पॉलिटिक्स अचे थी। हाणे हू DC AC उन्हनि खे पहिरीं जेको आहे, हालांकि उहे आहिनि स्टेट जा मुलाज़िम, पर उहो अनफॉर्चुनेटली कमदारी जेको आहे उहो लोकल पॉलिटिशियन जी कनि था। त हुनखे पहिरीं खां ई इंस्ट्रक्शन्स आहिनि त भई जेको बि सामान अचे उहो डायरेक्ट असांजे गोदामनि में हलियो वञे। उनखां पोइ हू पंहिंजा जेके बि चंद ख़ासि माण्हू हूंदा उन्हनि खे ॾींदा, पोइ उहो सुभाणे ॾीन न ॾीन ऐं सिर्फ़ु पंहिंजे उन्हनि माण्हुनि खे ॾीन, ॿियनि खे न ॾीन। त इहो सिंध में त सभिनी खे ख़बर आहे, इहो हिकिड़ो सिलसिलो हलंदो आहे, त उहो हले पियो। ऐं इवन जेके उन्हनि जा पंहिंजा माण्हू आहिनि उन्हनि ताईं बि इमदाद न आहे कोई। त इहा तव्हां जेकी ॻाल्हि कई, असांखे त इमदाद किथे न नज़र आई। बिल्कुलु, मूंखे पाण मां इहा शइ चवंदसि त अलाए केतिरी डोनेशन्स, इंटरनेशनल फंडिंग
हिते आई, हिते खोड़ असांखे सेलिब्रिटीज़ ॿाहिरां अची उन्हनि असांखे विज़िट कयो, UN जो इवन रिप्रेज़ेंटेटिव जेको उन असांखे विज़िट कयो, एंजेलिना जूली जेका आहे उन असांखे विज़िट कयो, मलाला हाणे वापसि आई आहे, खोड़ ॿिया बि सेलिब्रिटीज़ जेके मां चवां थी ॿाहिरि जा जेके सेलिब्रिटीज़ आहिनि या ॿाहिरि रहंदड़ माण्हू जेके आहिनि उहे हिन सूरत हाल में पाकिस्तान विज़िट था कनि ऐं पाकिस्तान में रहंदड़ जेके सेलिब्रिटीज़ आहिनि उहे वरी कैनेडा वञी उते एवॉर्ड फंक्शन्स या इहे शयूं कनि था ऐं उन्हनि त क्रिटिसिज़म बि उन्हनि खे फेस करिणो पियो, छो त सबबु इहो आहे त सूरत हाल जॾहिं एॾी तल्ख़ ऐं एॾी तकलीफ़दा हुजे ऐं तव्हां उनखे सेलिब्रेट कयो ऐं इहो रिप्रेज़ेंट कयो त असांजे मुल्क जा हालात बिल्कुलु नॉर्मल आहिनि, त उन सां बि फ़र्क़ु पए थो, उन सां बि एड ते फ़र्क़ु पए थो, जेके माण्हू तव्हांजी इमदाद कंदा बि सही त उहे सोचींदा त तव्हां त एवॉर्ड्स फंक्शन में मसरूफ़ आहियो त असांखे कहिड़ी ज़रूरत आहे इमदाद करण जी, पर जेका थी आहे उहा माण्हुनि ताईं पहुती न आहे। इहो जेके सामान आहिनि, जेके शयूं आहिनि उहे तव्हां चओ त उहे डायरेक्ट DC ऐं AC जेके आहिनि उन्हनि जे ऑफिसिस ताईं पहुचे थो ऐं पोइ उतां माण्हुनि ताईं नथो पहुचे। तव्हांखे अगरि यादि हूंदो त लास्ट शो जेको पाण कयो जी जी उन में कुझु वीडियोज़ बि ॾेखारियूं हुयूं त कीअं राति जे पेट में AC जी ऑफिस मां ऐं DC जी ऑफिस मां राति जे पेट में ऐं ट्रक्स में सामान भरे ऐं वियो पिए ऐं जे उन्हनि ड्राइवर्स खां पुछियो पियो वियो त भाई केॾांहुं पिया खणी वञो, कंहिंजे चवण ते त उन्हनि वटि को जवाबु न हो। त असां वटि इहो सॼो हले थो त जेको बि इमदाद आई राति जे पेट में चंद माण्हू जेके उन्हनि जा ख़ुशामदी आहिनि या मंज़ूर नज़र आहिनि उन्हनि ॾांहुं हलियो थो वञे, आम माण्हू खे कोन थो मिले। बाक़ी रही ॻाल्हि इमदाद जी त जीअं कुझु दोस्त चवनि था त भई हींअर इवन गवर्नमेंट जा जेके माण्हू हुजनि जी जी उन्हनि पाण चयो आहे त भई असांखे कुझु न आहे मिलियो, त ॻाल्हि इहा थी अचे जॾहिं MPs MNAs ख़रीद करणा हुजनि था तॾहिं त अरबे रुपया जेको आहे अची था वञनि उन्हनि खे ख़रीद करण लाइ, पर जॾहिं माण्हू हिते सिंध जा फ्लड जी सूरत हाल में अहिड़े सूरत हाल में तॾहिं गवर्नमेंट वटि को पैसो कोन्हे, पर उहे जे अगरि हींअर गवर्नमेंट किराइणी हुजे या ठाहिणी हुजे त उहे अरबे रुपया जहाज़नि में उते पुॼी वेंदा ऐं तॾहिं सभु पैसो हुजे थो। इहो हिकिड़ी सिंध जी बदकिस्मती चई सघिजे थी, ॿियो कुझु ऐं इन जो सबबु छा आहे इन बदकिस्मती जो? या त उहो आहे त असां उन्हनि माण्हुनि ते ट्रस्ट करियूं था असांखे जिन ते न करणु खपे, या इहा शइ आहे त असांखे हेॾा मुश्किल सूरत हाल में बि केरु असांखे असांजो वाह ॿेली नथो थिए पोइ बि असां चुप कयूं। ग़लती हिन में तव्हांजी ऐं मुंहिंजी आहे, पाण सभिनी जी ग़लती आहे। पाण जेको आहे ॿिली खे जेको आहे खीर जी रखवाली ते रखूं था ऐं पोइ रड़ियूं था करियूं त ॿिली जेको आहे खीर छो पी वई। हिन में ग़लती असांजी बि आहे ऐं ॿियो ग़रीब माण्हू जेको हिते आहे उन सां ज़ुल्म इहो कयो वियो आहे ऐं हिकिड़ो तमामु टेक्निकली इहो कयो वियो आहे, हुनखे एजुकेशन न आहे ॾिनी वई। एजुकेशन न आहे हुनखे त हू सोचण जी सलाहियत ई हुन में न आहे, हुनखे तव्हां को इंफ्रास्ट्रक्चर न आहे ॾिनो, कुझु न आहे ॾिनो। हाणे ऐं हर महीने हुनखे 20-25 हज़ार रुपया मिली विया आहिनि, त हुनखे ग़रीब माण्हू खे 20-25 हज़ार रुपया मुफ़्त जो मिली विया त हुनखे बेसिकली तव्हां पैरालाइज़ करे छॾियो। न हाणे हू का जाखोड़ करण जे सोच में रखे थो, न को कमु करणु चाहे थो, सिर्फ़ु जेको आहे हुनखे पैसा मिली विया 25 हज़ार, हुन मां कुझु गुटको वरितईं, कुझु जेको आहे देसी शराब पीतईं या कुझु बि कईं, बहरहाल उहो कम जो न आहे रहियो। ऐं प्लस हुनखे पैसा जो मिली विया त एजुकेशन न आहे त हू चए थो भई मूंखे पैसा मिली विया, इहा घणी ॻाल्हि आहे। हुनजी अॻियां एतिरी सोच वञे ई नथी त भई सुभाणे मुंहिंजा ॿार बच्चा बि थींदा, उन्हनि खे का एजुकेशन हुजे या उनखे का अपॉर्चुनिटीज़ हुजनि त सुभाणे हू पढ़ी नौकिरी करे सघे या कुझु करे सघे। इहो हिकिड़ो टेक्निकली असांजे माण्हुनि खे अनफॉर्चुनेटली हिकिड़ो पैरालाइज़ कयो वियो आहे। त इहो सॼो ग़रीब माण्हू, हाणे ॾिसो न, हिकिड़े चवंदा आहिनि न त जेको आहे जंहिं माण्हुनि जे पेट में कुझु न हूंदो, चवंदा आहियूं ग़रीब माण्हुनि जो मज़हब जेको आहे उहो मानी हूंदो आहे, ठीकु आहे न। त हाणे पाण पंहिंजे माण्हुनि खे पेट खां बुखियो रखियो वियो आहे। हाणे हुनजो पेट भरिजे त हू कुझु अॻियां जी सोचे न, पंहिंजे ॿार बचनि जी सोचे, कुझु पढ़ाई जी सोचे, को नौकिरी जी, पर माण्हुनि खे एतिरो ग़रीब रखियो वियो आहे, अनपढ़ रखियो वियो आहे जो पेट खां मथे कुझु सोचे ई नथो सघे। ऐं ॿिया माण्हू हिकिड़ो उन में ग़रीब गुरबे जी ग़लती न आहे, छो त उनखे जीअं मूं अर्ज़ु कयो त पेट ताईं पाण महदूद रखियो आहे। पर जेके बाहैसियत माण्हू आहिनि, जेके मिडिल क्लास अपर मिडिल क्लास जा माण्हू आहिनि, या उन्हनि खे बि त ॾिसो न, उहे बि हमेशह हिकिड़ी ईज़ी उन्हनि जे पोयां वञनि था। हाणे हिते जेके सियासतदान बि आम माण्हू जेको सिंध जो आहे उहो इहो नथो ॾिसे त भई कहिड़ी पार्टी आहे या कहिड़ो उन्हनि जो मंशूर आहे या हू छा करणु चाहिनि था। हू चवनि था भई कहिड़ी पार्टी आहे जंहिंजो असांखे टिकट मिले, असीं ईज़िली जेको आहे
उहो सीट खटे अची वेही रहूं, हुनजो अचीवमेंट हू इहो था चवनि त भई असीं सीट खटे वञूं। हालांकि मुंहिंजे ख़्याल में अचीवमेंट त इहा आहे त सीट खटण खां पोइ तव्हां माण्हुनि जे लाइ हुते छा कयो, तव्हां छा पोयां पंहिंजो छॾियो आहे, त तव्हां पंहिंजे टेन्योर में छा कयो, उहो कोन आहे। जंहिंखां पुछियो उहो चयो साईं असांखे हिन पार्टी जो टिकट खपे छो त असां इज़ीली जेको आहे अची वेंदासीं। मतलब पंहिंजी पोजीशन इम्पोर्टेंट आहे, माण्हुनि जे लाइ कुझु न आहे करिणो असांखे, इहो असांजो रवैयो आहे। बिल्कुलु ईअं आहे। ॾिसो न जेके बि माण्हू हुजनि था उहे हाणे काफ़ी सियासतदान अची टी वीनि ते चवनि था त भई आउं 12 दफ़ा मिनिस्टर थियो आहियां, ऐं 12 दफ़ा MP थियो आहियां, हीअ थियो आहियां, हू थियो आहियां। हालांकि हिननि खे इहो चवणु घुरिजे त भई आउं जे हेतिरा 12 दफ़ा MP या मिनिस्टर थियो आहियां त हुन में मूं हीउ कमु कया आहिनि, मूं हेतिरनि माण्हुनि खे नौकरियूं ॾिनियूं आहिनि, हीउ मूं स्कूल्स ठाहिया आहिनि, हिते मूं इंफ्रास्ट्रक्चर इम्प्रूव कयो आहे, हेड़ा रोड्स ठाहिराया आहिनि, हीअ कम्युनिकेशन जेकी आहे असां उहो तव्हांखे कोन ॿुधाईंदो त भई असां पंहिंजे सिर्फ़ु इहा हुननि जी अचीवमेंट आहे त भई असीं असेंबली में अची वियासीं, असांखे पोज़ीशन मिली वई, असांजो स्टेटस थी वियो। इन खां अॻियां असांजो माण्हू सोचे ई नथो। हिकिड़ी अनफॉर्चुनेट ॻाल्हि आहे, पर जॾहिं तव्हांजा लीडर्स इहे हूंदा, जॾहिं हुननि जी सोच को विज़न न हूंदो। ऐं ॿी जेकी अफ़सोस सां चवणु घुरिजे त पाण ख़ासि करे जेको पंहिंजी सोसाइटी में ॾिठो आहे त हिकिड़ो करप्शन जो कल्चर आहे, हिकिड़ो ख़ुशामद जो कल्चर आहे। जंहिंखां बि तव्हां पुछंदा त भई हीउ तव्हांखे जेको रखियो वियो आहे हिते सियासत में या कंहिं बि पोज़ीशन में, उहो तव्हांखे हीउ जेको बि पैसा तव्हां खायो पिया, इहे पब्लिक फंड जा पैसा आहिनि, इहे तव्हांजा ज़ाती पैसा न आहिनि, इहो पब्लिक फंड आहे जेको टैक्स जी सूरत में आहे, ऐं इहो आवाम जे मथां ई जेको आहे ख़र्च करिणो आहे, उहो खाइनि पिया। हुन पुछो साईं अॼुकल्ह त रिवाज इहो आहे, ऐं जेको न खाईंदो उहो बेवकूफ़ आहे, या तव्हां जहिड़ी का ॻाल्हि कंदा तव्हांखे चवंदासीं तव्हां त बादशाह माण्हू आहियो, अलाए छा ॻाल्हियूं था करियो। पर ॻाल्हि इहो आहे त अगरि ईअं कंटिन्यू थींदो रहियो त तव्हां ॾिसो न, हीउ जे 75 इयर्स खां जेको बि पंहिंजो पाकिस्तान में डाउनफॉल अचे पियो, उहो इहो ई पाण कल्चर फॉलो करियूं पिया, ऐं इहे पंहिंजूं ॻाल्हियूं त भई इहे अॼुकल्ह त ईअं ई थींदो आहे, उन सां ॿियो कुझु न थींदो। जॾहिं का बि ऑर्गेनाइज़ेशन प्रोग्रेस कोन ॾेखारींदी ऐं पंहिंजो पाण मां चोरी करे खाईंदी पई त ऑब्वियसली तव्हांजो डाउनफॉल ईंदो। इन कल्चर जी वजह सां पंहिंजो डाउनफॉल अचे पियो। हिकिड़ो चोरी जंहिंखे हाणे आम माण्हू अमीर ग़रीब हर को एक्सेप्ट करे थो त भई ठीकु आहे, चोरी थिए थी त ठीकु आहे, खाए थो त माना हुनखे बुरी ॻाल्हि नथी सम्झी वञे। नॉर्मलाइज़ पाण करे छॾियो आहे, त उन सां डाउनफॉल ई ईंदो न। तव्हां भले हुनखे चओ त भई अॼुकल्ह रिवाज इहो आहे छा आहे, पर कंहिं बि नंढी ऑर्गेनाइज़ेशन मुल्क हुजे या का नंढी ऑर्गेनाइज़ेशन, जॾहिं तव्हां उन मां खाइणु शुरू कंदा फंड्स, त ऑब्वियसली त उहो त ख़तम ई थींदो न। पर इहो ईअं आहे त पंहिंजी जंहिं थाली में असां खायूं उन थाली में ई असां सोराख कयूं, इहो ईअं आहे मुंहिंजे ख़्याल सां। इन ते अञा वधीक ॻाल्हायूं था, नात बि ॿुधूं सोभिया खां, ऐं का बहितरीन नात सोभिया आप क्या सुनाएंगी? मैं सुनाऊंगी उनका मंगता। उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते, उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते, ये हवाले हमें रुसवा नहीं होने देते, उनका मंगता हूँ। मेरे हर ऐब की करते हैं वो पर्दा पोशी, मेरे हर ऐब की करते हैं वो पर्दा पोशी, मेरे जुर्मों को, मेरे जुर्मों को वो तमाशा नहीं होने देते, उनका
और बात करता हूँ तो आती है महक तैबा की। बात करता हूँ तो आती है महक तैबा की। मेरे लहजे को, मेरे लहजे को वो मैला नहीं होने देते। उनका मंगता हूँ और अपने मंगतों की फहरिस्त में रखते हैं मुझे। नातू ॿुधी रहिया आहियूं ऐं ज़िक्र करे रहिया आहियूं हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। हिते हिकिड़ी ॿी बि तमामु प्यारी नात ख़्वान आहे, उन असांखे जॉइन कयो आहे, उन्हनि खे वेलकम असां चवंदासीं। हफ्सा बलोच असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम हफ्सा, कहिड़ा हाल आहिनि, कीअं आहियो तव्हां? मां बिल्कुलु ठीकु आहियां, थैंक यू हफ्सा, तव्हां असां वटि प्रोग्राम में आया ऐं असां कचहरी जेका आहे उहा सर सां करे रहिया हुआसीं, सर फैसल सां। उहो इन हवाले सां त जेका हींअर सूरत हाल जेका सिचुएशन आहे, मां पुछणु चाहियां पई तुंहिंजा सबबु छा आहिनि? हिकिड़ो त हूंदो आहे रवैयो। सर रवैयो असांजो जेको आहे उहो कीअं था ॾिसो सिंधियुनि जो? रवैयो पंहिंजो इहो आहे मुंहिंजे ख़्याल में त अजरक ऐं टोपी वारे ॾींहं ते जेको आहे जज़्बाती गाना ॿुधणु, पोइ उन ते नचणु, इहो सभु करण में असीं पेश आहियूं। बाक़ी उन में जज़्बाती ॻाल्हियूं बि थींदियूं, जज़्बाती गाना बि हलंदा, सभु कुझु थींदो। पर उन खां पोइ प्रैक्टिकली जेको आहे को माण्हू कुझु सिर्फ़ु जज़्बाती गाननि ते इहे ॻाल्हियूं महदूद आहिनि, बाक़ी प्रैक्टिकली को कुझु करण लाइ तयारु न आहे। इहे माण्हू जेके आहिनि नंढियूं नंढियूं उन्हनि जा ज़ाती मफ़ाद आहिनि, उन्हनि खे ॾिसी इन्हनि ई माण्हुनि खे आणीनि था। पर चवण जो ॻाल्हि इहा आहे त मूं पहिरीं बि हिकिड़े दफ़ा इहा ई ॻाल्हि कई हुई त जे तव्हां पंहिंजा राइट्स सम्झो था, हक़ सम्झो था, त उन सां गॾु ज़िमेवारी बि तव्हां ते अचे थी। जी जी। जॾहिं तव्हांजो इलेक्शन्स अचनि था, वोटिंग प्रोसेस शुरू थिए थो, पोइ त तव्हां जेको आहे सभिनी चोरनि खे जेको आहे वोट ॾेई उन्हनि खे खटराए था अचो। जे उन्हनि खे खटराए अचो था ऐं हू चोरी था कनि ऐं तव्हांजो कमु नथा, पोइ उन ते जेको आहे कंप्लेन छा जी? इहे ई त तव्हां माण्हू आंदा आहिनि। उहे इहे चोरियूं कनि था ऐं तव्हांजा फंड्स खाए वञनि था ऐं तव्हांजे नथा कुझु कनि, त पोइ कंप्लेन छा जी? इन्हनि माण्हुनि खे तव्हां पाण आंदो आहे, पंहिंजा नंढा नंढा वफ़ादार ॾिसी ऐं हर माण्हू। त जेसिताईं इहे माण्हू पाण इन ॻाल्हि खे सम्झंदा न, चेंज कोन कंदा, तेसिताईं इहो ईअं ई हलंदो पियो। इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त असांजो रवैयो पंहिंजो छा आहे। असांजा स्कूल बंदि आहिनि, असांखे हुन ते प्रॉब्लम न आहे। असां वटि ॻोठनि में, बल्कि नंढियूं नंढियूं जेके सिटीज़ बि आहिनि उन्हनि में बि असां वटि हॉस्पिटल जी जेका सूरत हाल आहे उहा अहिड़ी आहे त किथे एम्बुलेंस ई न आहिनि। मां अक्सर ॾिठो आहे, वीडियोज़ वायरल थींदियूं आहिनि, हाणे सोशल मीडिया हर शइ खे एॾो पधिरो करे छॾियो आहे त जेके प्रेग्नेंट वूमन आहिनि उन्हनि खे असां रक्षनि में, जेके असांजा गॾ गाॾियूं आहिनि उन्हनि में, मोटर साइकिलनि ते असां उन्हनि खे खणी अस्पताल पुॼाईंदा आहियूं। इहा त असां वटि सूरत हाल आहे। ऐं सर हॉस्पिटल्स जी ओवरऑल जेका सिचुएशन आहे या एजुकेशनल जेके इंस्टीट्यूट्स आहिनि उन्हनि जी तबाही, उन्हनि जो छा रीज़न आहे ऐं उहो कीअं बहितर थी सघे थो? अदी रीज़न इन सभिनी जो आहे करप्शन। जॾहिं तव्हांजा टीचर्स जेके आहिनि उहो अंगूठो जो जेको आहे छाप ते पंहिंजो तनख़्वाह खणंदा, त उहे तव्हांजे ॿारनि खे छा पढ़ाईंदा? जेके तव्हांजा मास्तर आहिनि उहे पाण अणपढ़ियल आहिनि, उहे छा माण्हुनि खे पढ़ाईंदा? तव्हांजी एजुकेशन ई ख़तमु थी वई आहे। उन खां पोइ हॉस्पिटल, जॾहिं हिकिड़ो सिस्टम अहिड़ो आहे जंहिंमें का शइ बि जेको आहे पंहिंजी जीअं उनखे कमु करणु घुरिजे ईअं कमु नथी करे। जीअं मूं चयो त स्कूलनि में पढ़ाई न आहे, हॉस्पिटल्स में वञो त उते तव्हांखे डॉक्टर्स कोन मिलंदा। कोई तव्हांजी ॻाल्हियूं कयूं थी रक्षाउनि में जेको आहे ऐं कॾहिं गाॾियुनि ते जेको आहे डेड बॉडीज़। पर चवण जो मतिलबु आहे इहो सभु पहिरीं त इहो हूंदो त भई कचा हूंदा हुआ, ॻोठ हूंदा हुआ, माण्हुनि खे ख़बर कोन हूंदी हुई। वधि में वधि जेको आहे शाम जो रेडियो ते का उन्हनि खे ख़बरूं शाम जो ॿुधंदा हुआ, उन्हनि खे दुनिया जी का ख़बर न हूंदी। हाणे त
जेको मीडिया आहे या हीउ जेको पाण वटि मोबाइल फ़ोन आहे उन में तव्हां पूरी दुनिया ॾिसो था ऐं तव्हांखे हर शइ जी इंफॉर्मेशन आहे तव्हांजो हिकिड़े क़िस्म सां इहा एजुकेशन ई आहे तव्हांखे इंफॉर्मेशन हर शइ जी मिले थी अछो कारो तव्हांजे सभु साम्हूं थो अची वञे उनखां पोइ बि तव्हां उन ते एक्ट नथा करियो त उन में कंहिंजो ॾोह आहे तव्हांजो पंहिंजो ॾोह आहे जॾहिं तव्हां में अछे ऐं कारे जी तमीज़ ई न रही जॾहिं तव्हां में सही ऐं ग़लति जी तमीज़ ई न रही त पोइ ईअं ई थींदो जीअं पस्ती ॾांहुं पाण वञूं पिया ईअं ई हलंदो रहंदो कमु ऐं करप्शन जेका आहे उहा मां ॾिठो आहे त सिर्फ़ु असां चऊं गवर्नमेंट खे असां ॾोह ॾियूं केतिरो बि बिल्कुलु कंदा आहिनि सभई कंदा आहिनि ऐं असां सभिनी जे साम्हूं आहे का एड न आहे थी कुझु न आहे थियो पर उहो असांजो पंहिंजो रवैयो बि आहे मां ॾिसंदी आहियां त जंहिं माण्हू खां जेतिरी करप्शन पुॼे थी उहो ओतिरी करे थो जीअं फ्लड जे टाइम में टेंट्स इलाही विकिरो थियनि पिया या कोविड जे टाइम में मास्क जेके असां ईअं सैनिटाइज़र यूज़ कयूं पिया त उहे इलाही विकिरो थियनि पिया ऐं जेका शइ जेतिरी विकिरो थिए पई उन जी क़ीमत ॿीण ते टीण ते असां वधाए पिया सेल कयूं त असां में सभिनी में करप्शन जो आहे अॼु ॻाल्हि इहो थींदो आहे न त कंहिं बि सोसाइटी में जॾहिं का मोरालिटी नाहे बचंदी जॾहिं का सही ग़लति इन जी पहचान नाहे बचंदी जॾहिं को नेशनलिज़म न बचंदो आहे जॾहिं का सोच न बचंदी आहे त पोइ उते हमेशह हिकिड़ो एम्प्टी मटीरियलिज़म पैदा थींदो आहे जेको हींअर पाण वटि एम्प्टी मटीरियलिज़म आहे त उन में सॼी सोसाइटी उन में आहे उन में अमीर बि आहे त ग़रीब बि आहे हर को छो त हिकिड़ी करप्ट सोसाइटी आहे करप्ट सोसाइटी में तव्हांखे का बि शइ अगरि करणी आहे त पैसो हलाइणो पवंदो त हर माण्हू इहो थो चए तव्हां कंहिं बि क़िस्म सां पैसो हलायां त मुंहिंजो कमु बि पैसे सां थींदो को मसइलो थियो त पुलिस जेकी आहे FIR बि पैसे ते कटींदी कंहिंखे कमु कुझु करिणो हूंदो का बि शइ हूंदी करप्ट सोसाइटी में पैसो ई हलंदो न त हर माण्हू इहो सोचे थो भई पैसो कमाइजे उहो अमीर हुजे या ग़रीब हुजे हर माण्हू इहो थो चए त कंहिं बि तरीक़े सां पैसो कमाइजे उहो एम्प्टी मटीरियलिज़म आहे हर को माण्हू पैसे जे पोयां लॻो पियो आहे ग़लति सही जी पहचान कंहिंमें आहे कोन इहो सूरत हाल आहे हिते इहा तव्हांजी बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त असां सिंधी टोपी वारी तव्हांजी ॻाल्हि सही आहे ऐं हूं बि असां अमल जे लिहाज़ सां जॾहिं ॻाल्हि करियूं त असां हर ॻाल्हि में असां इस्लाम खे कोट कंदा आहियूं पर असां में अमल एतिरो बि न आहे त असां नाप तौर में बि असां हेठि मथे शयूं कंदा आहियूं ऐं उन में बि असां करप्शन कंदा आहियूं त इहे सभु शयूं इहे रवैया जेके आहिनि असांखे तॾहिं ई पोइ हिते धिकनि था जॾहिं तव्हां पाण जहिड़ा आहियो तव्हां ते ओड़ा ई हाकिम जेके आहिनि ईंदा आहिनि उहे ई हुकूमत कंदा आहिनि ऐं अगरि उन में माण्हुनि में थोरो चेंज अगरि तव्हांखे आणिणो या पंहिंजे सोसाइटी में पंहिंजे पाण में तव्हां सभु काग में तब्दीली आणियो तॾहिं उहो चेंज ईंदो तॾहिं तव्हां पंहिंजे लेवल ते जेतिरो तव्हां करे सघो उहो तव्हां कयो ऐं ॿियो करप्शन मां असांखे पासो करिणो पवंदो उन खां अगरि असां उन खां न कयोसीं त पोइ मुंहिंजे ख़्याल सां त असां डाउनफॉल जी तरफ़ ई वेंदासीं पिया असांखां पोइ कीअं कंदासीं इहो हिकिड़ो हाणे कल्चर थी वियो आहे न हिते जो जेके बि टैलेंटेड माण्हू आहे शरीफ़ माण्हू आहे या त उहे मुल्क खां ॿाहिरि हलिया था वञनि या जेके शरीफ़ माण्हू हुजनि था जेके चोरी करे नथा सघनि हर माण्हू चोर बि नथो थी सघे त जेके इहे नथा करणु चाहिनि उहो न के सियासत में इन्वॉल्व थियणु चाहिनि था न ब्यूरोक्रेसी में वञणु चाहिनि था उहो पंहिंजो जेको आहे जेको बि कारोबार आहे जेको आहे उहो कनि था उहो इन्वॉल्व बि नथा थियणु चाहिनि छो त हीउ त कमु सॼो ऊंधो आहे न हीउ त हाणे तव्हां सियासत में अचो तव्हांखे 8-10 करोड़ रुपया ख़र्चु करणा पवनि इलेक्शन जे लाइ 8-10 करोड़ रुपया जे तव्हां ख़र्चु कंदा त वरी उहो कढंदा त सही नेक्स्ट इलेक्शन जे लाइ उनजी 10 जी जाइ ते तव्हां 30 करोड़ रुपया कमाईंदा पोइ पाण बि खाईंदा हेठियुनि खे बि खाराईंदा त उहो हिकिड़ो सॼो माहौल लॻो पियो आहे ईअं ब्यूरोक्रेट्स बि आहिनि जेके पैसा ॾेई पोस्टिंगूं वठी था अचनि त उहे माण्हुनि जो कमु कंदा पहिरीं पंहिंजो जेको पोस्टिंग जो पैसो ॾिनो आहे उहो वापसि वठंदा ऐं उनखे वधीक कमाईंदा ऐं हर जॻह ते पहिरीं CSS में इलाही मेरिट हूंदो हो हाणे अञा ताईं इहा शइ आहे या हिन में बि तब्दीली अची वई आहे हाणे अदी हिकिड़ी कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे न ही हेॾा जेके CSS जा ऑफिसर्स जेके पाण वटि आहिनि जेके वॾनि पुलिस में कस्टम्स में हर जाइ ते वॾनि उहिदनि ते लॻनि छा ही CSS करे आहिनि गवर्नमेंट जी तनख़्वाह तव्हांखे ख़बर आहे न 2-2.5 लख रुपया महीनो गवर्नमेंट जी तनख़्वाह हूंदी आहे त हीअ छा CSS करे आहिनि रुगो 2-2.5 लख रुपए जी तनख़्वाह जे करे इहे एॾा जेके अकुलमंद ऐं इंटेलिजेंट माण्हू आहिनि जे CSS पास कयो आहे इहो सिर्फ़ु 2-2.5 लख जे करे आहिनि हिननि जो तव्हां लाइफ स्टाइल ॾिसो त उन मां तव्हांखे लॻे थो त 2-2.5 लख मां इहो जेको आहे डिफेंस जा जेके एॾा वॾा घर पिया हलनि त इहो सॼो हिकिड़ी करप्शन जो हिकिड़ो सॼो सिस्टम आहे सॼो ऐं उन में हर को इन्वॉल्व आहे ऐं ईअं कमु हले पियो इन लाइ त तव्हां ॾिसो हाणे हालत इहा आहे त बांग्लादेश वटि $40 बिलियन उन्हनि जा रिज़र्व में आहिनि उन्हनि जी सॼे साउथ एशिया में
GDP सभिनी खां वधीक, इवन इंडिया खां बि वधीक। जी जी ऐं उन्हनि खे कंहिं ज़माने में उन्हनि खे बंगाली हूंदा, उन्हनि खे चवंदासीं बुखिया घड़ा आहिनि ऐं वग़ैरह वग़ैरह। हाणे पंहिंजो हिकिड़ो रुपयो जेको आहे हुननि जो हिकिड़ो टको पंहिंजो 2 रुपया था थियनि ऐं हर क़िस्म सां हू पाण खां ख़ुशहाल आहिनि। लॉ जी इम्प्लीमेंटेशन उते तमामु घणी आहे। मां हर त शइ उते वधीक पढ़ियो आहे त उते जीअं असां वटि यूजुअल मां ॾिठो ई न आहे, कराची एॾी वॾी सिटी आहे बट मां ॾिठो ई न आहे छोकिरियूं राति जो ॿाहिरि किथे आज़ादी सां घुमी सघनि। शहर ॾींहं जो बि न घुमी सघंदा, पर राति जी ॻाल्हि थी कयां त इवनिंग थींदी आहे, उन खां पोइ मां न आहिनि ॾिठियूं अमूमन छोकिरियूं पार्क्स में डिफरेंट जॻहियुनि ते तो घुमंदियूं हुजनि ऐं अकेलियूं, उन्हनि में इहो कॉन्फिडेंस हुजे त असां घुमंदासीं, असां सेफ हुजूं। त पर उते इहा शइ आहे त उते अगरि का छोकिरी कंप्लेन करे थी छॾे त उनजी कंप्लेन ते ई 6 महीना माण्हू खे जेल थी सघे। असां वटि लॉ इम्प्लीमेंटेशन न आहे, इन करे बि असां पोइते आहियूं। इन ते असां ॻाल्हायूं था, बट हिकिड़ी नात बि ॿुधूं था हफ्सा खां। हफ्सा, कहिड़ी नात अॼु ॿुधाईंदव? मां मुंहिंजा जानिब जलवन वारा आहिनि। जी। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन। मान तू चाया तम वट सोन चांदी ज़र हुजे, मान तू चाया तम वट सोन चांदी ज़र हुजे। तो गुरा तो खात मदनी तुझे घर अॻियां मुंहिंजो घर हुजे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन। मुंहिंजा जानिब जलवन वारा वल्लैल जी ज़ुल्फ़न वारा, मुंहिंजा जानिब जलवन वारा वल्लैल जी ज़ुल्फ़न वारा। सद बार वञे मां सदके मुंहिंजा कामिल कुर्बन वारा। लख बार वञे मां सदके मुंहिंजा साईं मदीने वारा। ही ॾींहुं बणियो हीअ राति बणी, कुल तुंहिंज करी काइनात बणी। ही ॾींहुं बणियो हीअ राति बणी, कुल तुंहिंज करी काइनात बणी। लौलाक जिलक बन वारा वल्लैल जी ज़ुल्फ़न वारा। सद बार वञे मां सदके मुंहिंजा कामिल कुर्बन वारा। लख बार वञे मां सदके मुंहिंजा साईं मदीने वारा। तूं अर्श अज़ीम घुमी आए, रब रूबरू पाण ॾिसी आए। तूं अर्श अज़ीम घुमी आए, रब रूबरू पाण ॾिसी आए। मुंहिंजा रहबर रुतबन वारा वल्लैल जी ज़ुल्फ़न वारा। सद बार वञे मां सदके मुंहिंजा कामिल कुर्बन वारा। लख बार वञे मां सदके मुंहिंजा साईं मदीने वारा। मुंहिंजा जानिब जलवन वारा वल्लैल जी ज़ुल्फ़न वारा। सद बार वञे मां सदके मुंहिंजा साईं मदीने वारा। सरवाण समूरे नबियनि जा, अगवाण दुनिया जे वलियनि जा। सरवार समूरे नबियनि जा,
अगवाण दुनिया जे वलियन जा मुज़म्मिल जी चादर वारा वल्लैल जी ज़ुल्फ़न वारा सद बार वञे मां सदके मुंज साईं मदीने वारा लख बार वञे मां सदको मुंज मीर मदीने वारा मुंज जानिब जलवन वारा वल्लैल जी ज़ुल्फ़न वारा सद बार वञे मां सदको मुंज साईं मदीने वारा। सुभान अल्लाह तमामु ख़ूबसूरत। हफ्सा पुछंदसि तव्हां खां तव्हां किथां सिखियो आहे पढ़णु? पहिरीं त मां नंढी हूंदे खां पढ़ंदी रहीसि त मां यूट्यूब ते लॻाई करे मशहूरु नातको आहे हुरिया रफ़ीक, मां उनखे फॉलो कंदी हुअसि जीअं कंप्यूटर वग़ैरह ते लॻाई करे हुन सां गॾु छो त हिकिड़ो को सिखणो हूंदो हुयो, मतिलबु इलाही ज़्यादा कॉन्फिडेंस हो दिलि में हूंदो हुयो की बसि हुज़ूर जी सना ख़्वानी करणी आहे। नंढे हूंदे खां ई शौक़ु हुयो मूंखे, त पोइ हुनखे थोरो फॉलो करी पोइ मां अॻिते आयसि, कॉम्पिटिशन्स में पार्टिसिपेट कयो, कॉम्पिटिशन में पार्टिसिपेट करी अॻिते वईसि त हिकिड़ी जॻह ते मूंखे मुंहिंजी उस्ताद मिली रमारिफ राजपूत, हू मुंहिंजी उस्ताद ठही। पोइ हुन खां बाद हुते मां विन कयो त हुन पोइ मूंखे पंहिंजो स्टूडेंट ठाहियो, त पोइ वरी मां हुनजी अकेडमी जॉइन कई, मज़ीद सुठो सिखण लाइ मां अचो। पोइ हुन खां बाद पोइ मां ईंदे पोइ माशाल्लाह सां हाणे प्रोफेशनल आहे। सही ज़बरदस्त ॾाढो प्यारो माशाल्लाह सां तव्हांजो आवाज़ आहे, ॾाढो प्यारो पढ़ो था ऐं दिलि सां पढ़ो था। असां ज़िक्र अहिड़ी शख़्सियत जो करे रहिया आहियूं, अहिड़ी जंहिंजे लाइ काइनात सॼी अलाह साईं ख़ल्क़ कई ऐं जंहिंजे अमल सां असां हर ज़िंदगी जो एस्पेक्ट जेको आहे न उनखे बहितर उन जे अमल खे ॾिसी अगरि असां उन ते पाण अमल करियूं त असां बहितर करे सघूं था पंहिंजी ज़िंदगी जे हर एस्पेक्ट खे। जंहिं चयो त नाप तौर में जेको करप्शन करे, जेको सही जेके शयूं आहिनि उहे नापे तौरु उहो असां मां न आहे, ऐं उहो न बि जंहिं असांखे चयो त इल्मु जेको आहे उहो औरत तोड़े मर्द ते फ़र्ज़ु आहे। ऐं असां पंहिंजी छोकिरियुनि खे असां स्पेशली मां चवंदसि त असां सिंध में 52% पॉपुलेशन जेका आहे छोकिरियुनि जी उहा स्कूल अॼु बि नथी वञे, ऐं मां इहो हमेशह ज़िक्र कंदी रहंदी आहियां। इन जो रीज़न इहो आहे, इन जो सबबु इहो आहे त मां उहा कमी महसूसु करियां थी, ऐं जॾहिं असांजो रिलीजन उहो तव्हांखे शइ सेखारे थो ऐं तव्हांखे फ़र्ज़ु थो करे हिकिड़ी शइ, ऐं उहा शइ असांजे अमलनि में न आहे। असां अलाह साईं जी मञूं था, बट अलाह साईं जूं जेके सेखारियल उनजूं जेके असांखे अमल जे लाइ जेका शइ आहे उहा असां उन ते अमल बि नथा कयूं, ऐं उहा उन्हनि अलाह खे मञूं था पर उन जी नथा मञूं, नबी करीम खे मञूं था पर उन जी नथा मञूं। त इहा असांखे कुझु बहितरी जेका आहे पंहिंजे पाण में पंहिंजी ज़ात में करणी पवंदी, तॾहिं शायदि हिकिड़ी सुठी सोसाइटी असीं रन करे सघंदासीं। काचेलो साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि, त मां पुछंदसि तव्हां खां बि त ज़िंदगी में अचीवमेंट्स जेके तव्हां जूं आहिनि तव्हां किथे काउंट कंदा आहियो, त तव्हांजी सभ खां वॾी अचीवमेंट छा आहे? अचीवमेंट त एतिरी का ख़ासि आहे नथो सम्झां, त आहे बसि पंहिंजो जेको आहे कारोबार, पंहिंजो जेको सॼो उहो ईमानदारी सां ऐं महिनत सां हलायूं था, ऐं ख़ुदा जो शुक्र आहे त कंहिं ग़लति कम में न पिया आहियूं, न के असांखे हराम खां ख़ुदा हमेशह बचायो आहे, ऐं पंहिंजे हक़ लाल सां पंहिंजी महिनत सां पंहिंजो कारोबार हलायूं था, पंहिंजी हर शइ खे लुक आफ्टर था करियूं, पंहिंजे माण्हुनि खे लुक आफ्टर था करियूं। मुंहिंजे ख़्याल में इहा ई असांजी अचीवमेंट आहे। ॿी त जेके वॾनि जी असांजी लेगेसी हुई उनखे असां कंटिन्यू कयो आहे, मुंहिंजे ख़्याल में इहा ई असांजी अचीवमेंट आहे। वॾी ॻाल्हि आहे, तमामु इहा वॾी ॻाल्हि आहे। त तव्हां हिते ॾिसो न, सिंध में हर ॻोठ में तव्हांखे वॾेरो मिलंदो, हर ॻोठ में तव्हांखे उहो माण्हू मिलंदो जेको राही रखी वारो आहे, उहो माण्हू जेको सरहंदी वारो आहे। बट अहिड़ा तमामु घटि माण्हू आहिनि। पीर साईं पागारे खे बि मां ॾिठो त उहो पंहिंजी दरगाह जा दरवाज़ा खोलिया माण्हुनि जे लाइ ॾुखे वक़्त में। त अहिड़ा माण्हू जेके पंहिंजनि खे संभाले सघनि था, उन्हनि जो रवैयो हींअर कीअं ॾिठो आहे जेके बि सरहंदी वारा माण्हू आहिनि? अफ़सोस सां चवणो पवंदो त हिन सॼे एॾे वॾे क्राइसिस में तव्हां ॾिठो हूंदो, जेकी हक़ीक़त आहे उहा इहा आहे त कराची जे माण्हुनि तमामु घणो दिलि खोले जेको आहे मदद कई। जी बिल्कुलु। ऐं कराची जा माण्हू पाण बि आया, असांजा दोस्त जेके हिते जा डॉक्टर्स हुआ उहे पाण आया हुते, मच्छरनि में वेही 2-2 टे ॾींहं माण्हुनि जो इलाजु कयूं। हालांकि हुननि जो इन इलाइक़े सां
को वास्तो न आहे, जी जी न हुननि जी ज़बान हू ॻाल्हाइनि था, ऐं न का अहिड़ी ॻाल्हि आहे, न शायदि वरी को इन इलाइक़े में उहो वापसि वेंदा। ऐं उन्हनि जो कंप्लीटली हिकिड़ो वॉलंटरीली जेको आहे हिकिड़ो कमु हो, हुन में उन्हनि जो कुझु न हो, त इहो कयो। पर पंहिंजा जेके सिंधी माण्हू आहिनि उन में काफ़ी माण्हुनि कयो बि, पर मजमूई तौर ते अगरि पाण ॾिसूं था त माण्हुनि एतिरो पार्टिसिपेट न कयो ऐं माण्हुनि एतिरो अॻिते वधी जंहिंखे चइजे जेतिरो करे सघिया थिए ओतिरो न। छो त जेके माण्हू एतिरी हैसियत बाहैसियत आहिनि, जी जी जिन जी जेब ते कोई एॾो ख़ासि फ़र्क़ु न पए अगरि थोरो घणो जे उहो करे वठंदा, पर घणे भाङे ॾिसण में इहो आयो त माण्हुनि न कयो एतिरो। पर कराची जा माण्हू या कराची जे माण्हुनि हालांकि पोइ आख़िर में वञी उन्हनि जी गाॾियूं जी ट्रकूं वयूं पिए त उहे लुटिजियूं पिए या जेको कुझु बि थियो पिए, पर हिते जे माण्हू तमामु सुठो जेको आहे माण्हुनि जी मदद कई ऐं हर शइ कई। पर अनफॉर्चुनेटली पंहिंजे माण्हुनि जेको आहे जेतिरो करणु घुरिजे आहे ओतिरी न कई, ओतिरी न कई। मां बि चवंदसि त न कई। ऐं ख़बर न आहे असां ॿियनि ते ॾाढो कंदा आहियूं त ॿिया माण्हू छा था कनि ऐं उन्हनि जो छा कंट्रीब्यूशन आहे या उहो गवर्नमेंट करे। हा, गवर्नमेंट ते बि फ़र्ज़ु आहिनि, ज़ाहिर सी ॻाल्हि असां टैक्स पेयर आहियूं त असां चवंदासीं त असांजे ॿारनि जा स्कूल जेके आहिनि उहे आबाद हुजनि, ॿार पढ़ी सघनि सही नमूने सां। ऐं दुनिया जहान में त मां ॾिसंदी आहियां त एजुकेशन फ्री हूंदी आहे ॿारनि जे लाइ, असांजे लाइ हिते फ्री त न आहे, बट साह खणण बि शायदि मां चवां कुझु अरसे में उहे उन ते टैक्स लॻी वेंदो। पर पोइ बि उहा क्वालिटी एजुकेशन त स्कूल त तबाह आहिनि असांजा, असांजी सिहत खातो, असां सभु शयूं ॾिसूं, पर किथे न किथे मां चवंदसि त असांजी पंहिंजी ज़िमेदारी बि उहा शइ असां ते पाण ते बि निर्भर थिए थी। पंहिंजे माण्हू खे त इहा ख़बर ई न आहे त हीउ जेको पैसो हू त चए थो हीउ गवर्नमेंट जो पैसो आहे। उन्हनि खे जेके हीउ पैसा मिलनि था हर महीने, त उहो जेको बि इनकम सपोर्ट आहे वग़ैरह, त उहो चवनि साईं गवर्नमेंट जा पैसा आहिनि। जेको बि हुननि खे त एतिरी बि ख़बर न आहे अञा त जेको बि गवर्नमेंट जा अचनि था, यूसी में अचनि था या तालके में या ज़िले में जेके बि पैसा अचनि था, उहे हिननि जा पंहिंजा पैसा आहिनि जेके टैक्स जी सूरत में गवर्नमेंट कलेक्ट कया आहिनि। ऐं उहो को इन लाइ तव्हां खां पैसा टैक्स न आहे वरितो वियो त तव्हां खां को जेको आहे किरायो थो वरितो वञे हिन मुल्क में रहण जे लाइ, तव्हां हिन मुल्क जा सिटीज़न आहियो, तव्हांजो हिते रहणु फ्री आहे, हिते को तव्हांखे किरायो न आहे ॾियणो वञे। उहो टैक्स तव्हां खां जेको आहे हिकिड़ो पूल कयो थो वञे, सभिनी खां कलेक्ट थो कयो वञे, त उन मां जेके बि लॉ एंड ऑर्डर आहे, तव्हांजा जेके बि सॼियूं आहिनि, त उहो सभिनी खां कलेक्ट थो कयो वञे पैसो, त तव्हांजे ई बेनिफिट्स जे लाइ, तव्हांजे लॉ एंड ऑर्डर जे लाइ, तव्हांजी एजुकेशन जे लाइ, तव्हांजे मेडिकल जे लाइ उहो पैसो ख़र्चु कयो वेंदो। त इहो जेको पैसो गवर्नमेंट जी तरफ़ां हले थो, माण्हुनि खे इहो बि ख़बर न आहे, गवर्नमेंट जो इहो गवर्नमेंट जो पैसो न आहे, इहो टैक्स पेयर जो पैसो आहे, इहो तव्हांजो मुंहिंजो पैसो आहे जेको पाण ॾियूं था, त इहो पाण ते ई ख़र्चु थियणु घुरिजे। हाणे अफ़सोस सां इहो ॻाल्हि आहे त टैक्स पेयर त सभु आहियूं, पर हाणे तव्हां जेकी गवर्निंग पार्टी आहे उनखे जे तव्हां वोट ॾिनो त तव्हांजो शायदि अगरि तव्हां मंज़ूर नज़र आयो ऐं तव्हांखे ख़ुशामद करण जो जेको आहे आर्ट सुठी तरह अचे थो, त शायदि तव्हांजो रोड रस्ता ठही वेंदा, शायदि कुझु न कुझु हल्को फुल्को कमु थी वेंदो। पर जे तव्हां इन पार्टी सां डिसएग्री करियो था ऐं उन्हनि खे वोट नथा ॾियो त तव्हांजो को बि कमु न थींदो। हालांकि टैक्स त तव्हां पे कयो था न, जॾहिं टैक्स तव्हां पे करियो था त तव्हांजो बि ओतिरो ई राइट आहे हर शइ ते। पर हिते त पाण वटि जेको आहे हिकिड़ो जमहूरियत जी सिर्फ़ु आहे नालो, हिते त बादशाहत वारो आहे, त जेको अचे थो पोइ उनजे दिलि में आहे त हालांकि टैक्स त सभिनी पे कयो आहे, पर उहो सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि खे ॾींदो जेके मुफ़ाद हुजे, जिन उन्हनि खे सपोर्ट कयो हूंदो। ऐं उन सपोर्टर्स मां बि उहो जेको मूं जीअं अर्ज़ु कयो त जेको ख़ुशामद जो आर्ट पूरी तरह सुठे नमूने सां ॼाणंदो हुजे, उनखे उहो सभु कुझु मिलंदो। त हिते जेको पाण जेको डेमोक्रेसी कहिड़ी डेमोक्रेसी आहे हिते? का डेमोक्रेसी न आहे, हीअ त हिकिड़ो बादशाही निज़ाम हले पियो हुन में। ऐं असांजो अनफॉर्चुनेटली अॿोझ आहे एतिरो माण्हू, हुनखे एतिरो अॻे ई न आहे वधण त हू इन्हनि ॻाल्हियुनि ते सोचे सघे। हू त अञा ताईं हिन पैसे खे सम्झे थो त गवर्नमेंट जो पैसो आहे, असांजे लाइ इनकम सपोर्ट आहे या गवर्नमेंट थी ॾे, गवर्नमेंट नथी ॾे, इहो तव्हांजो ई पैसो आहे जेको घुमी फिरी वरी तव्हांखे मिले थो। हा बिल्कुलु, असां मेडिसन बि वठूं ते असां टैक्स भरियूं, उहो को भले हारी वठे या को सरहंदी वारो माण्हू वठे, मेडिसन बि वठे त उन ते सेम टैक्स पे कंदो आहे। ऐं इवन मां चवंदसि त जेके गवर्नमेंट ऑफिसर्स आहिनि उहे उन्हनि जी पघार घणी हूंदी आहे,
पोइ बि उहे एतिरो टैक्स अदा न आहिनि कंदा, उन्हनि वटि घर ऐं गाॾी बि उन्हनि खे मिलियल हूंदा आहिनि अक्सर। बट जेके जिन जी पघार 15,000 17,000 पियोन या जेके क्लर्क लेवल जा माण्हू आहिनि गवर्नमेंट सेक्टर में, उहे अञा वधीक टैक्स पे कंदा आहिनि, उहे अञा वधीक सिर्फ़ु गवर्नमेंट जा जेको माण्हू पंहिंजी टैक्स pay पे मां- कोन कंदा आहिनि। जी जी छो त जेके बि गवर्नमेंट सां लाॻापियल हुजनि या ब्यूरोक्रेट हुजे जी, जी, जी। या सियासतदान हुजे, छो त उन्हनि जो घणो करे कारो धन हूंदो आहे, जी जी त कारे धन ते त टैक्स उहे लॻंदो कोन। जे तव्हांजो पैसो ई इलीगल आहे, इलीगल तव्हां ॾेखारींदे कोन त टैक्स लॻंदो किथां? त उन्हनि खे को टैक्स न आहे ॾियणो हूंदो, उन्हनि जो जेको आहे पैसो जेको बि आहे उहो टैक्स फ्री पैसो आहे। सर पुछणु चाहींदसि त जेके असांजा नौजवान आहिनि उहे चवंदा आहिनि त मूंखे सियासत न आहे ईंदी, या मां बि आर्टिस्ट आहियां, मां चवंदी आहियां मूंखे सियासत न आहे ईंदी। काफ़ी माण्हू अहिड़ा तव्हां ॿुधा हूंदा जेके चवंदा आहिनि असांखे सियासत न आहे ईंदी। सियासत असां उन खे हिकिड़ो ग़लति शइ सम्झूं था या सम्झूं था त असांखे न करणु खपे। हालांकि मां चवां थी त नौजवान जेके आहिनि उन्हनि खे अॻिते अचणु खपे, पंहिंजी मेरिट जी बुनियाद ते पॉलिटिक्स में इन थियणु खपे, ऐं उहो कीअं थी सघे थो? अॼुकल्ह जो जेको माहौल आहे जी उन में सियासत न आहे, पर हिकिड़ो माफ़िया जो कल्चर आहे, हिकिड़ो पॉलिटिकल गैंगस्टरशिप आहे। उन में पॉलिटिकल गैंग्स आहिनि। तव्हां पावर में आया त तव्हां लूटमार कंदा, पंहिंजा पेट भरींदा। तव्हांजे ओपोज़िशन में अगरि आउं आयुसि त आउं लूटमार कंदुसि, पंहिंजा पेट भरींदुसि। ऐं उन में सियासत, अॼुकल्ह जी जेकी सियासत जंहिंखे चऊं था, जेकी माफ़िया सिस्टम वांगुरु आहे, उन में एंटर थियण लाइ ऐं उन में सर्वाइव थियण लाइ तव्हांखे शरीफ़ माण्हू जो त इहो कमु न आहे। जो तव्हां शरीफ़ हूंदा, इज़तदार हूंदा ऐं त तव्हां हली कोन सघंदा, छो त तव्हांजा अपोनेंट्स ऐं तव्हांजा सभु साथी जेके हूंदा उहे सभु चोर ऐं कारो धन जमा करण लाइ उते आयल हूंदा। बेसिकली स्काउंड्रल्स हूंदा ऐं गैंगस्टर्स हूंदा या हार्डन्ड क्रिमिनल्स हूंदा। बिल्कुलु। त उन में शरीफ़ माण्हू या जेको कुझु करणु चाहे थो या जेको पढ़ियलु लिखियलु माण्हू हुजे, त उहो उनजे लाइ त कुझु बि न आहे। उहो कीअं एंटर कंदो ऐं एतिरा पैसा किथां आणींदो ऐं जेको इलेक्शन में कॉन्टेस्ट करे सघे, ऐं जे पैसा एतिरा कंहिं तरीक़े सां लॻाए बि छॾियईं त वरी जे न कढंदो त ॿी इलेक्शन में किथां लॻाईंदो। ऐं जे हुनजा अपोनेंट्स जेके आहिनि उहे सभु अरबपति वेठा आहिनि, उन्हनि खे त को मसइलो न आहे, उहो केतिरो बि पैसो ख़र्चु करे वरी अची वेंदा। जे 10 करोड़ ख़र्चु कयो अथनि त वरी अची जेको आहे 20 करोड़ कमाए वठंदा। त इहो हिकिड़ो पॉलिटिकल गैंगस्टरशिप आहे हिते, जंहिंमें तव्हांजो टैलेंट हुजे, तव्हां थोरा गैंगस्टर टाइप जा माण्हू हुजो, चोर चकार हुजो, स्काउंड्रल हुजो, त माण्हू अॼुकल्ह हिते कामयाबु आहे। अनफॉर्चुनेटली न त शरीफ़ माण्हू जो इन धंधे में को फ्यूचर न आहे। पोइ तव्हां छा हिन जी सॉल्यूशन कीअं ॾींदा? जेके नौजवान असांखे ॾिसनि था उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कीअं कंदा, या उन्हनि खे कीअं, छा सॉल्यूशन आहे इन सॼी करप्शन जो, इन सां विढ़ण जो छा हल आहे? करप्शन जो विढ़ण जो इहो आहे त ॾिसो, इहो सॼो माहौल जेको आहे उहो न तव्हांजे चवण सां चेंज थी थो सघे, न मुंहिंजे चवण सां। ॻाल्हि इहा आहे त जेसि ताईं माण्हू पाण इन ॻाल्हि ते बिलीव न कंदा, जेसि ताईं माण्हू पाण अछे कारे में तमीज़, गॾे घोड़े में तमीज़ जेको आहे न कंदा, त पोइ तेसि ताईं त इहो ईअं ई हलंदो पियो ऐं ईअं ई हले पियो। ऐं अनफॉर्चुनेटली मूंखे एतिरी उमेदु न आहे त को एतिरो जल्दी हिते चेंज ईंदी। जे अखि पटण जी ॻाल्हि आहे त हीअ जेके फ्लड्स आया आहिनि, उन खां पोइ मुंहिंजे ख़्याल में इहा हिकिड़ी वेकअप कॉल आहे। इहो माण्हुनि जी अखि पटिजी वञणु घुरिजे। पर पहिरीं बि इहो ॾिसण में आयो आहे त वरी बि जेको आहे माण्हुनि जी यादाश्त तमामु घटि हुजे थी, भुलिजी वञनि था ऐं वरी उहे पंहिंजे नंढनि वॾनि मफ़ादनि ते सभिनी चोरनि चकारनि खे वोट ॾेई आणीनि था। ऐं पोइ हींअर तव्हां पाण बि ॾिठो हूंदियूं वीडियोज़ त माण्हू रड़ियूं वेठा कनि ऐं जेको आहे हिननि खे घटि वधि वेठा माण्हुनि खे ॻाल्हाइनि ऐं चवनि वेठा त हीअं, पर भई हिननि खे आंदो बि त तव्हां ई न, ऐं हींअर बि न आंदो, इन खां पहिरीं बि तव्हां आणींदा रहिया। तव्हां हिननि खे हर दफ़ा ट्राए कंदा रहिया, हर दफ़ा वरी वरी हिननि खे आणींदा रहिया, त पोइ हाणे तव्हां रड़ियूं छा जा? जॾहिं तव्हां इहे माण्हू आंदा ई पाण आहिनि ऐं हमेशह तव्हां हिननि खे पहिरीं बि ट्राए करे चुका आहियो, त पोइ ग़लती त तव्हांजी बि आहे न। त जेको आहे तव्हां हिननि माण्हुनि पोइ रड़ियूं करण ऐं रोअण इहो छाजो? पोइ जॾहिं ताक़त अचे थी, जॾहिं तव्हांजो हथ में वोट अचे थो, त सही माण्हू खे ॾियो। त पोइ तव्हां जेको आहे, बाक़ी तव्हां आणियो सभु चोर उते ऐं एक्सपेक्ट उन्हनि खां इहो था करियो त हू जेके आहिनि चङा कमु कनि, इहो त थी कोन सघंदो।
बिल्कुलु उहो तव्हांजे मुफ़ात लाइ न आहिनि, तव्हांजे पंहिंजे मुफ़ात लाइ मुफ़ात लाइ न आहे, बिल्कुलु। पंहिंजे मुफ़ात लाइ आहिनि, सही ॻाल्हि आहे। तव्हां पुछंदसि तव्हां खां हफ़्सा, तव्हां छा कंदा आहियो, ॿियो छा तव्हांजी मसरूफ़ियात हूंदियूं आहिनि? मां हाणे त पहिरीं मां काफ़ी टाइम पहिरीं होस्टिंग बि कई माशाल्लाह सां मुख़्तलिफ़ चैनल्स ते, ऐं जे प्रोग्राम्स बि कया, रमज़ान ट्रांसमिशन बि कई, ऐं हाणे जेकी आहे मां जॉब थी कयां पई, आई स्काउट बि आहियां हुन सां गॾु गॾु, ऐं पंहिंजी जॉब बि हली रही आहे, ऐं महफ़िल्स हुजनि थियूं, महफ़िल मिलाद मुंहिंजी उहा अटेंड करां थी, त बसि इहे सभु मसरूफ़ियात गॾु ई हली रहियूं आहिनि। सही 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 सही, ॾाढो ज़बरदस्त। नियाणियूं अॻिते वधनि ऐं ख़ुशी थींदी आहे जंहिं बि फील्ड में उन्हनि जी दिलि चवे उहो अॻिते वधनि ऐं पंहिंजे सिंध जो, पंहिंजे पाकिस्तान जो, पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कनि। इन खां मथे मां चवंदी ॿियो को चेंज नथो अची सघे। उहो चेंज जेको आहे न असांखे हितां खां पंहिंजे घरनि खां शुरू करिणो पवंदो, उन्हनि जी तालीम खां शुरू करिणो पवंदो, जिते असां इलाही 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 लेक करियूं था। नौजवान जे हवाले सां इन करे तव्हां खां पुछियमि त असांजी जेका घणी पॉपुलेशन पाकिस्तान में आहे उहा नौजवाननि जी आहे, ऐं उहे सभु नौजवान एतिरा मायूस आहिनि। को चए थो मां किथे इमिग्रेशन करे वञा, को चए थो मूंखे ॿाहिरि किथे जॉब मिली वञे, हर को जेको आहे उते हिते अपॉर्चुनिटीज़ न आहिनि उन्हनि जे लाइ। उहो कीअं क्रिएट कजनि या पंहिंजो कीअं मुक़ाम हिन मुआशिरे में ठाहिजे? भई हिकिड़ी पुराणी कहावत आहे, हिकिड़ो सियासतदान हो पुराणो, हुन ॻाल्हि कई हुई त तव्हां नौजवाननि खे कीअं कन्विंस कंदा त उहे पढ़नि, जॾहिं त हुननि जे साम्हूं उहे ॾिसनि था त पढ़ियल लिखियल माण्हू जेके आहिनि बुख पिया मरनि सुसाइड था कनि, ऐं सुसाइड पिया कनि, ऐं चोर दाड़ियल जेके आहिनि उहे ज़िंदगी में प्रॉस्परस बि कनि पिया ऐं अॻियां बि। त उन्हनि नौजवाननि खे तव्हां कीअं कन्विंस कंदा त तव्हां पढ़ो ऐं चङा कमु करियो, जॾहिं तूं ॾिसनि था त चोर चकार जेके आहिनि उहे सभु कामयाबु आहिनि ऐं जेके पढ़ी जेको आहे उहे नाकाम आहिनि। त तव्हां कीअं उन्हनि खे कन्विंस करे सघंदो? त इवेंचुअली हर माण्हू चाहे थो त ज़िंदगी में कुझु करे, हिते अपॉर्चुनिटीज़ आहिनि कोन, ईअं ई थींदो। हिते सॼो तव्हांखे ॾिसो न 75 साल थी विया आहिनि, हमेशह ही डाउनफॉल ई पाण ॾिसूं पिया। हाणे तव्हां हींअर पंहिंजे रुपी जी हालति ॾिसो, डॉलर्स पाउंड, दुनिया जी हर करेंसी खां जेको आहे पंहिंजी करेंसी किरी आहे। त इहा छो किरी आहे? बांग्लादेश में छो नथी किरे, इंडिया में छो नथी किरे? मूंखे पाण यादि आहे, जी जी, वधीक बि न 25-30 साल पहिरीं जी ॻाल्हि आहे, इंडिया जो जेको आहे पंहिंजो 1 रुपयो हूंदो, इंडिया जा 2 रुपया हूंदा हुआ, पंहिंजी हुननि खां डबल ते जेको आहे स्ट्रॉन्ग हूंदी हुई करेंसी। अॼु हुननि जो जेको आहे 1 रुपयो आहे, पंहिंजा 2 रुपया आहिनि। हुननि वटि डॉलर मुस्तहकम आहे, हुननि वटि हर शइ। पोइ हिन सॼे साउथ एशिया में पाणी घटि छो आहे? उहो बांग्लादेश बि पाण खां अॻिते आहे। उहो सिर्फ़ु इन लाइ त पाण जेको आहे करप्शन खे पंहिंजो रिवाजु ठाहे छॾियोसीं, ऐं रिलिजन इस्लाम खे, या जीअं नात ख़ानी कई पिए, हज़ूर जिन जी पाण सिर्फ़ु नात ख़ानी ताईं महदूद रहिया आहियूं, या जेको आहे ईद मिलाद में जेको आहे उन में नात ख़ानी कंदासीं, पर जेके हुननि सबक़ ॾिना आहिनि, जेके हुननि पाण खे चयो आहे, उनखे त को फॉलो नथो करे न। रिचुअल्स फॉलो करियूं था, निमाज़ बि, ऐं जेके रिलीजियस माण्हू बि आहिनि, निमाज़ पढ़ी छॾी, उमिरो करे छॾियो, उहो त रिचुअल्स तव्हां पूरा कया न। पर जेको हज़ूर तव्हांखे ताक़ीद कई आहे त तव्हांखे हीअं ज़िंदगी गुज़ारणी आहे, हीअं, उहो त पाण कोन था करियूं न। बिल्कुलु। सूअर खे पाण कोन खाईंदासीं छो त हराम आहे, रिश्वत हराम न आहे छा? उहो त हर को खाए थो। बिल्कुलु। त पाण हज़ूर जी ॻाल्हियुनि खे जेको आहे उन्हनि खे फॉलो करण ई छॾे ॾिनो आहे। फॉलो करियूं आहे त हीउ पाण ते वक़्तु न अचे हा, बिल्कुलु न अचे हा। त उहो पाण फॉलो न, रिचुअल्स फॉलो करियूं था, पर जेकी हुननि जी टीचिंग आहे, जेके हुननि जा उसूल हुननि ॿुधाया आहिनि, उहो त कंहिं सूरत में पाण जेको आहे फॉलो नथा करियूं। अगरि फॉलो करियूं आहे त पाण बहितर हालात में हुजूं, हीअ हालात थोरी हुजनि। बिल्कुलु, इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ऐं हुननि असांखे हर शइ ज़िंदगी जे, मां चयमि त हर एस्पेक्ट जे हवाले सां सेखारियो, ॿुधायो, बट असां उन्हनि सां मोहबत करियूं था, बट मां चवंदसि त उन्हनि जी सुनत सां बि ओतिरी मोहबत करियूं, ऐं उन्हनि जी ॻाल्हियुनि सां, उन्हनि जी जेके बि असांखे टीचिंग्स आहिनि उन्हनि सां बि असां एतिरो ई प्यारु कयूं, तॾहिं ई असां हिकिड़ो सुठो मुआशिरो बिल्ड करे सघंदासीं। हिकिड़ी ॿी नात ॿुधूं था नबी करीम जे हवाले सां, छा ॿुधाईंदा हफ्सा? मां ॿुधाईंदसि, मुस्तफ़ा आपके जैसा कोई आया ही नहीं। जी। मुस्तफ़ा आपके जैसा कोई आया ही नहीं, मुस्तफ़ा आपके जैसा कोई आया ही नहीं, आता भी कैसे जब अल्लाह ने बनाया ही नहीं, मुस्तफ़ा आपके जैसा कोई आया ही नहीं, कोई सानी न है रब का न मेरे आका का,
कोई सानी न है रब का न मेरे आका का, कोई सानी न है रब का न मेरे आका का, न मेरे आका का। एक का जिस्म नहीं, एक का साया ही नहीं, एक का जिस्म नहीं, एक का साया ही नहीं। मुस्तफ़ा आपके जैसा कोई आया ही नहीं, मुस्तफ़ा आपके जैसा कोई आया ही नहीं। अपने जब से नवाजा है या रसूल अल्लाह, अपने जब से नवाजा है या रसूल अल्लाह, अपने जब से नवाजा है या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह। मैंने दामन किसी चौखट पे बिछाया ही नहीं, मैंने दामन किसी चौखट पे बिछाया ही नहीं। मुस्तफ़ा आपके जैसा कोई आया ही नहीं, मुस्तफ़ा आपके जैसा कोई आया ही नहीं। लौट के आ गया मक्का से मदीना न गया, लौट के आ गया मक्का से मदीना न गया, लौट के आ गया मक्का से मदीना न गया, मदीना न गया। जाता भी कैसे तुझे आका ने बुलाया ही नहीं, मुस्तफ़ा आपके जैसा कोई आया ही नहीं, मुस्तफ़ा आपके जैसा कोई आया ही नहीं। जिसने सरकार के चेहरे की ज़ियारत की है, जिसने सरकार के चेहरे की ज़ियारत की है, जिसने सरकार के चेहरे की ज़ियारत की है, ज़ियारत की है, उनकी नज़रों में कोई और समाया ही नहीं, उनकी नज़रों में कोई और समाया ही नहीं। मुस्तफ़ा आपके जैसा कोई आया ही नहीं, आता भी कैसे जब अल्लाह ने बुलाया ही नहीं। मुस्तफ़ा आपके जैसा कोई आया ही नहीं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तमामु सुहिणी नात माशाल्लाह सां, जॾो प्यारो आवाज़ है हफ्सा जो ऐं एॾी प्यारी नात। ऐं असां अमल जी ॻाल्हि कईसीं त हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके शागिर्द आहिनि, जेके उन्हनि जा साबी आहिनि, जेके उन्हनि जा अहलो अयाल आहिनि, असांजे उन्हनि जे अमल मां असां अगरि कुझु सिखी पऊं न त असांजो मुआशिरो ॾाढो बहितर थी वेंदो। मौला अली अलैहिस्सलाम फरमायो त मूंखे जेको इल्मु आहे, जेका मूंखे शइ, जेका बि सिखिया आहे, उहा सॼी मूंखे हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मिली आहे। ऐं असां उन्हनि जे दौर जो हिकिड़ो किस्सो मां तव्हांखे ॿुधायां त हिकिड़े दफ़ा पाण पंहिंजे हुजरे में वेही कुझु लिखी रहिया हुआ ऐं कुझु साथी आया, कुझु माण्हू आया हज़रत अली अलैहिस्सलाम सां कचहरी करण जे लाइ, उन्हनि सां कुझु ॻाल्हाइण जे लाइ। त पाण छा कयो त जेको ॾीओ ॿरे पियो उहो ॾीओ पाण विसायो ऐं ॿियो ॾीओ ॿारियो ऐं पोइ उन्हनि सां कचहरी करणु वेठा। त उन्हनि महिमाननि, उन्हनि माण्हुनि पुछो त या अली तव्हां इहो ॾीओ बंदि करे ॿियो ॾीओ छो ॿारियो जॾहिं हू ॿरे पियो? तॾहिं पाण फरमायूं त उहो जेको ॾीओ पहिरीं ॿरे पियो उहो हुकूमत जे पैसनि मां पियो ॿरे ऐं मां न पियो चाहियां असांजी जेका गुफ़्तगू आहे, असांजी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा ज़ाती आहे, त मां नथो चाहियां त जेका हुकूमत जा पैसा आहिनि उहे असांजी ज़ाती ॻाल्हि ॿोल ते, उन जे ॾीए ते बि उहे इस्तेमालु थियनि। इन करे मां हाणे पंहिंजो ज़ाती ॾीओ ॿारियो आहे त असांजी गुफ़्तगू जेका आहे उहा मुंहिंजी पंहिंजी आहे, असांजी ज़ाती आहे, त उन ते उहा शइ ख़र्च थिए जेका मुंहिंजी आहे। त माना उते असां ॾिसूं त उन खे एतिरो मतिलबु मौला अली अलैहिस्सलाम असांखे छा सेखारियो त तव्हां हेतिरी बि हिकिड़े ॾीए जे तेल जेतिरी बि अगरि तव्हां शइ गवर्नमेंट जी तव्हां पंहिंजे पाण ते इस्तेमालु कयो था त उनजो छा असांखे ख़बर न आहे, छा जवाबु ॾियणो पवंदो। उहे असां जेके माण्हू अॼु असांजा रोडनि रस्तनि ते मरनि था ऐं असां बेहिस, हिकिड़ी बेहिस क़ौम थी विया आहियूं। सर होप ऐं कीअं ॾींदा जेके माण्हू असांखे ॾिसनि था हिन टाइम, उन्हनि खे होप कीअं ॾिजे, उन्हनि खे हौसलो कीअं ॾिजे? अॼु हाणे ॻाल्हि इहा आहे त हींअर जेको करंट सिनेरियो आहे
उहो त होपलेस सिचुएशन आहे। उन में होप ॾियणु या होप जी ॻाल्हि करणु मुंहिंजे ख़्याल में उहो उठ प्रैक्टिकल पखी न वारी ॻाल्हि हूंदी। थींदी त मोह लिकायूं असां, उठ हा, पखी वारी ॻाल्हि जी थींदी। जी जी। त हीउ सिनेरियो जेको आहे उन में सिचुएशन बहितर थींदी नज़र नथी अचे, छो त सिचुएशन बहितर बि करण वारा पाण ई आहियूं। जेसिताईं पाण चेंज न थींदासीं त सिचुएशन बहितर न थींदी। ऐं जंहिं नमूने सां पंहिंजे मुल्क जी इकोनॉमी हेठि वञे पई ऐं जंहिं क़िस्म सां, त इन में ऐं उनखां पोइ पूरी दुनिया में जेको आहे रिसेशन आहे, पूरी दुनिया में जेको आहे महांगाई वधे पई, सिर्फ़ु पाकिस्तान में न, हर जाइ ते। जी जी पर हू माण्हू इक्विप्ड आहिनि इन्हनि शयुनि सां जेको आहे मुंहुं ॾियण जे लाइ, पाण इक्विप्ड न आहियूं। त तव्हां ॾिसो पिया त जेतिरी तेज़ी सां इकोनॉमी पंहिंजी हेठि वञे पई, हर शइ महांगी थिए पई, ग़रीब माण्हू जे लाइ पेट पालण ई जेको आहे उहो वॾो मसइलो थी वियो आहे, ॿियूं ॻाल्हियूं त छॾियो। त इहो जेको सॼो सिनेरियो आहे ॾाढो ख़तरनाक सिनेरियो आहे। ऐं मूंखे जेको आहे लॻे पियो त इन सां जिते इहे सूरत हाल पैदा थींदियूं आहिनि, पोइ उते लॉ एंड ऑर्डर जी बि सिचुएशन ख़राबु थींदी आहे, हर शइ ख़राबु थींदी आहे। त हीउ जेको आउं दौरु ॾिसां पियो, ॾाढो ख़तरनाक दौरु ॾिसां पियो। त उन में उमेदु फ़िलहाल त अहिड़ी का नज़र नथी अचे। रिवोल्यूशन जी किथे उमेद नज़र अचे थी तव्हांखे? अरे रेवोल्यूशन जी ॻाल्हि इहो आहे त जॾहिं सॼी सोसाइटी जी फैब्रिक ई आउं जे चोर आहियां, तव्हां मूंखे तॾहिं क्रिटिसाइज़ करे सघंदा न अगरि तव्हां चोर न हूंदा। कि तव्हां बि चोर ऐं आउं बि चोर, त पोइ तव्हां मूंखे कहिड़ो रेवोल्यूशन ईंदो? हिते त सभु हिकिड़ो सोसाइटी में हिकिड़ो फैब्रिक इहो थी वियो आहे त हर माण्हू चोर थी वियो। रेवोल्यूशन केरु आणींदो? हा, इहो थी सघे थो त हीउ जेको बुख माण्हू मरनि ऐं उनखां पोइ रेवोल्यूशन हमेशह तॾहिं ईंदो आहे जॾहिं माण्हू बुख मरंदो आहे। अञा ताईं शायदि उहा हालात न आहे, जॾहिं हीउ माण्हू बुख मरंदा तॾहिं जेको आहे रेवोल्यूशन अची थो सघे, अदरवाइज़ त नथो अची सघे। छो त ॾिसो त हालात इहे आहिनि त ग़रीब माण्हू वटि पंहिंजो ॿारनि खे जेको आहे पेट बि नथो भरे सघे। ऐं जेके साहिब इक़्तिदार आहिनि उन्हनि में हाणे नई इहा ॻाल्हि आहे त हिकिड़ो जेको ट्रेंड हलियो आहे उहो महल ठाहिण जो आहे। त जेके बि साहिब इक़्तिदार आहिनि, हर माण्हू जो पंहिंजे ज़िले में जितां जे बि आहिनि, उन्हनि पंहिंजा महल ठाहिया आहिनि। को डेज़र्ट पैलेस आहे त कोई हीउ पैलेस आहे, पोइ हुन में 50-50, 100-100 कमरा, पोइ हीउ हू। त इक़्तिदार में जेके आहिनि उन्हनि जो लाइफ स्टाइल अहिड़ो आहे जेको हाणे महलनि ताईं ॻाल्हि अची वई आहे। हिक ॿिए में कॉम्पिटिशन इहो थो हुजे त महल कंहिं वटि आहिनि ऐं कंहिं वटि न आहिनि। ऐं ग़रीब वटि जेको आहे उहो अंग ढकण जे लाइ कपिड़ो ऐं पेट में जेको आहे अन्न बि कोन्हे। त जॾहिं एतिरो सोसाइटी में तव्हांजी तज़ाद आहे त पोइ उनखां पोइ बि अफ़सोस आहे त माण्हू जेको आहे उहो अखि नथा खोलियूं। ऐं मां बि चवंदसि त हाणे वक़्तु जेको आहे न उहो अखि खोलण जो आहे। ऐं हाणे वक़्तु सुजागी जो आहे, सुम्हण जो वक़्तु न आहे। ऐं असां लाइट सिचुएशन खे छॾे नथा सघूं। हाणे हिते इख़्तिताम जो टाइम थियो आहे। थैंक यू सो मच सर, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं तमामु जल्दी तव्हां सां कचहरी करे टाइम गुज़री वियो। थैंक यू हफ्सा, तव्हां असां वटि आया ऐं लाजो भाई असां सां गॾु अॼु मौजूदु हुआ। ऐं हिते नाज़रीन असांजे प्रोग्राम जे इख़्तिताम जो टाइम थियो आहे। अॼु ॾाढो प्यारो सुहिणो ॾींहुं आहे। उमेदु कयां थी तव्हांजो वीकेंड ॾाढो सुहिणो प्यारो ऐं ख़ूबसूरत गुज़रंदो। पंहिंजनि जा ॿांह ॿेली थियो, पंहिंजनि जो ख़्यालु रखो, जंहिंखां जेतिरो पुॼी सघे। गवर्नमेंट खे मां चवंदसि जेके गवर्नमेंट में न आहिनि माण्हू, जेके पंहिंजे डिफरेंट फील्ड्स ऑफ लाइफ में कमु कनि था, उन सभिनी खे मां चवंदसि त हिन टाइम सभई सुजाग थी वियो, पंहिंजनि जे लाइ आवाज़ु बुलंद कयो। थैंक यू सो मच त असांखे एॾो मान प्यार ऐं इज़त तव्हां ॾींदा आहियो सदाईं, ऐं एॾो वार्म वेलकम तव्हां कल्ह खां कयो आहे मुंहिंजे प्रोग्राम जो। थैंक यू सो मच। इनशाला ॿीहर असांजी मुलाक़ात हाणे थींदी मंडे ते, ऐं यकीनन के नए टॉपिक नए महिमाननि सां गॾु असां तव्हांखे जॉइन कंदासीं। हिते मूंखे इजाज़त ॾियो, मुंहिंजी टीम खे इजाज़त ॾियो। अल्लाह भाई।